अस्सलाम वालेकुम नाज़रीन, द मॉर्निंग ऑफ धरतीअ में अवांखे चऊं था भलीकार। ऐं असांजी अॼु जेका ही ड्रेसिंग आहे उन मां ई अव्हांखे अंदाज़ो थी वियो हूंदो अॼु जो जेको हीउ असांजो प्रोग्राम आहे न रुॻो अॼु जो पर असांजो जेको सुभाणे वारो प्रोग्राम हूंदो उहो कल्चर डे स्पेशल प्रोग्राम हूंदो ऐं जेके असांजूं शख़्सियतूं ईंदियूं उहे बि उन हवाले सां ई हूंदियूं उन हवाले सां ई उन्हनि सां असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं, शाइरो शाइरी ॿुधंदासीं, गाना ॿुधंदासीं। सो अॼु जो ॼाड़ो बि जेको आहे ऐं जेको असांजो हीउ प्रोग्राम आहे यकीनन अव्हांखे पसंदि ईंदो ऐं सुभाणे वारो प्रोग्राम त स्पेशली असीं स्पेशल प्रोग्राम करणु वञूं पिया छाकाणि त हीअ असांजी सकाफ़ती ईद आहे ऐं असीं हर साल 2009 खां वठी ही ईद जोशो ख़रोश सां मल्हाईंदा आहियूं। न रुॻो सिंध में रहंदड़ सिंधी पर सिंध खां ॿाहिरि जिते जिते सिंधी रहनि पिया था उहे हिन ॾहाड़े खे जोशो ख़रोश सां मल्हाइनि पिया। घरनि में तयारियूं थींदियूं आहिनि, ख़ासि ताम जेके आहिनि उहे तयारु कया वेंदा आहिनि, ख़ासि ड्रेसिस तयारु करायूं वेंदियूं आहिनि। असां बि कुझु कपिड़ा उन हवाले सां ई तयारु कराइनि। मुंहिंजो तव्हांखे अंदाज़ो थी वियो हूंदो तानिया अव्हां छा तयारी कई आहे हिन कल्चर ईद ॾहाड़े जे हवाले सां? जी बिल्कुलु नसीर, ऐं बि इलाही सारी तयारी कई आहे जेकी तव्हांखे नज़र पई अचे। ऐं सभु खां पहिरियों सिंधवासियुनि खे हिन ईद छो त सकाफ़ती ॾींहुं आहे, मतिलबु कि ईद जो ॾींहुं आहे सिंधवासियुनि जो, त सभु खां पहिरियों सभिनीनि खे मुबारक हुजे। हीअ सिर्फ़ु सिंध में रहंदड़ सिंधी ई न बल्कि समूरी दुनिया में रहंदड़ सिंधी हिन ॾींहं ते हिक ॿिए सां इकीअ बधीअ जो मुज़ाहिरो कंदा आहिनि ऐं हिन ॾींहं खे सुठे नमूने सां सेलिब्रेट कंदा आहिनि। नसीर, अव्हांखे मुंहिंजी ड्रेसिंग में नज़र ईंदो हूंदो त आउं केॾी ख़ुशि आहियां अॼु जो ॾींहुं। बिल्कुलु नज़र अचे पियो। इलाही तयारियूं कयूं ऐं पाण ढिघे अरसे खां शायदि 1.5-2 महीननि खां प्रोग्राम कयूं पिया पर अॼु अव्हांजी तारीफ़ करण ते दिलि चवे थी। सुठा था लॻो कल्चरल ड्रेस में ऐं ज़बरदस्त। अव्हां बि सुठा था लॻो। अच्छा, कुदरत हिन जेकी सकाफ़त रंग आहिनि उन्हनि में कुझु अलॻि ई रंग रखिया आहिनि। हिन जी टोपी हुजे, अजरक हुजे, पग हुजे, मतिलबु मां सम्झां थी त ही उहे तोहफ़ा आहिनि दुनिया जे हर तोहफ़नि खां अनमोल तोहफ़ा आहिनि। बिल्कुलु। ऐं हिन ॾहाड़े ते जीअं मूं इंट्रो में चयो त मुख़्तलिफ़ घरनि में ख़ासि स्पेशल जेके डिशेस आहिनि उहे बि तयारु थींदियूं आहिनि। सो अव्हां बि कंदा आहियो या न? बिल्कुलु, असांजे घर में बि सिंधी सकाफ़ती जेकी खाधा हूंदा आहिनि, मच्छी हूंदी आहे, पली हूंदी आहे, हीअ सभु कुझु ठाहींदी आहे मुंहिंजी मदर। मिठे में खीर थी वई। खणी त कान आया। ड्रेसिन जी अव्हां केतिरी तयारी कई आहे उहो त असांखे नज़र अचे पियो, उनजी असां तारीफ़ बि कईसीं पर केतिरा खाधा तयारु थिया हुआ, केतिरा लज़ीज़ आहिनि, मम्मा उथी हुई उनजो अंदाज़ो असांखे तॾहिं थींदो जॾहिं अव्हां असांखे खाराईंदा। मुंहिंजी मदर हिन महिल उथी हुई जंहिं महिल मां अचां पई, उथी करे तयारियूं करे पई ईद जूं। ऐं सो नेक्स्ट टाइम आउं ईंदसि, बल्कि सुभाणे मां ईंदसि। पोइ मां तव्हां सभिनी बल्कि तव्हांजे लाइ न पूरी टीम लाइ कुझु न कुझु खणी ईंदसि खाइण जे लाइ। ज़बरदस्त। ऐं असांखे उनजो शिदत सां रहंदो इंतज़ारु। ऐं नाज़रीन जीअं असां ॿुधायूं पिया त हीउ जॾहिं खां डिसंबर शुरू थींदो आहे 2009 खां वठी त हिन ॾहाड़े जो जेके आहिनि तयारियूं थी वेंदियूं आहिनि। पोइ घर हुजनि, असांजूं ओताकूं हुजनि, तालीमी इदारा हुजनि ऐं ॿिया मुख़्तलिफ़ जेके इल्मी अदबी इदारा हुजनि उन्हनि में मच कचहरियूं बि थींदियूं आहिनि, मुशाइरा बि थींदा आहिनि। हिकिड़ी भरपूर तयारी थींदी आहे ऐं हीअ ज़िंदा क़ौमुनि जी निशानी आहे। हीअ दुनिया न हिकिड़ो मुस्बत पैगाम हूंदो आहे त ॾिसो असीं पंहिंजे कल्चर सां, पंहिंजी ॿोली सां केतिरो प्यारु कयूं था। ऐं जेकॾहिं असीं पंहिंजे कल्चर सां ऐं पंहिंजी ॿोली सां प्यारु कयूं था त ईअं सम्झो त असीं अव्हां जे बि कल्चर सां प्यारु कयूं था, छाकाणि त प्यारु कंदड़ माण्हू प्यार ई कंदा आहिनि। सो ही सॼी दुनिया ॾांहुं असां जेको हूंदो आहे हिकिड़ो मुस्बत पैगाम हूंदो आहे। हिन ॾहाड़े ते तानिया नोट कयो हूंदो अव्हां त असां जेके ॿारड़ा हूंदा आहिनि उहे काफ़ी एक्साइटेड हूंदा आहिनि, उन्हनि खे हिन ॾींहं जी तमामु घणो इंतज़ारु हूंदो आहे ऐं उहे बि ज़बरदस्त तयारी कनि पिया। उन हवाले सां कुझु असां वटि वीडियोज़ बि आहिनि, तस्वीरूं बि आहिनि, उहे बि पंहिंजे नाज़रीन खे ॾेखारींदासीं त जेके ॿारड़ा आहिनि जेकी उहे हिन ॾहाड़े जी कीअं तयारी कनि पिया। सुठी ॻाल्हि आहे नसीर, तमामु सुठी ॻाल्हि कई त आबाद क़ौमनि जी ख़बर ई उन्हनि जे कल्चर खां पवंदी आहे। ऐं असीं त सिंधी माण्हू पधरा लखनि में बिल्कुलु सुहिणा माण्हू ॿिया बि हज़ार, सिंधी माण्हू पधरा लखनि में। बिल्कुलु सकाफ़ती ॻाल्हियूं बि कयूं आहिनि नसीर असां, पर काफ़ी टाइम थी वियो आहे नसीर, मां शेरो शाइरी न आहे ॿुधाई। बिल्कुलु। ऐं अॼु जीअं असां इंट्रो में ई ॿुधायो तमामु घणा ख़ुशि आहियूं समूरा, अव्हां बि ख़ुशि आहियो। अॼु जेका अव्हां फरमाइश कंदा उहा पूरी थी वेंदी। सो शाइरी ज़रूरु कंदासीं, आऊं बि कुझु ॿुधाईंदुसि, अव्हां खां बि कुझु ॿुधंदासीं असां, छाकाणि त अॼु ख़ुशी जो ॾींहुं आहे। ठीकु आहे। सो आऊं सभ खां पहिरियां ॿुधायां पियो सर्वेश सजावली साहिबु, सिंध जो इंतिहाई भलोड़ शाइर, उन्हनि जूं सिटूं आहिनि, उन्हनि जो गीत आहे जेको सॼी सिंध में तमामु घणो पॉपुलर आहे त ए दोस्त पंहिंजी सिंध जा छेड़ा सिरा जागी पिया। जेकॾहिं मूंखां का ग़लती थिए त उन लाइ बि एडवांस में माज़रत। हिन भूअं मंझां बाखूं फुटनि, घर घर मंझां गोलियूं छुटनि, पिया ॾाढ जा ॾींहड़ा खुटनि, ज़ुल्मनि जूं ज़ंजीरूं टुटनि,
ही जा पिरह पैदा कई पिड़ में कुड़ी पाॾनि पुटनि हू हाण कीअं बचंदो सघी ही हेतिरा जागी पिया ए दोस्त पंहिंजी सिंध जा छेड़ा सिरा जागी पिया आसूं करूं मोड़े उथियूं ऐं आसरा जागी पिया ए दोस्त पंहिंजी सिंध जा छेड़ा सिरा जागी पिया जूं जूं मंझा जोधा उथिया सिर सिर मंझा सोढ़ा उथिया देह देह मंझा दोदा उथिया सिरजा करण सौदा उथिया ही ॻाट ऊचे साण ॻोठनि मां लखें गोधा उथिया ही बेडपा बाका बहादुर बांवरा जागी पिया ए दोस्त पंहिंजी सिंध जा छेड़ा सिरा जागी पिया आसूं करूं मोड़े उथियूं ऐं आसरा जागी पिया जो लोड में बचड़ो लुॾे सो भी कुहाड़ी सां कुॾे थो ॼाण थाणनि खे थुॾे ॿेड़ो थो ज़ालिम जो ॿुॾे ही शींहं ईंदड़ ॾींहं ते हर गैर खे रखंदा गुॾे ही छोकिरियूं जागी पयूं हू छोकिरा जागी पिया ए दोस्त पंहिंजी सिंध जा छेड़ा सिरा जागी पिया आसूं करूं मोड़े उथियूं ऐं आसरा जागी पिया माण्हू अमर मेहराण जा माण्हू अमर मेहराण जा कातिल असिल काराण जा चोरीन सुर चांडाण जा रागी संदा रत छाण जा वारिस समय सदियुनि किना पटके लुंगी पहिराण जा दुख ॾोजरनि में दर्जंदे ही सोझरा जागी पिया ए दोस्त पंहिंजी सिंध जा छेड़ा सिरा जागी पिया आसूं करूं मोड़े उथियूं ऐं आसरा जागी पिया सर्वे सिजावली साहब जो सिटूं मूंखे ॾाढियूं पसंदि आहिनि ऐं सॼी सिंध जा छेड़ा सिरा जागी पिया हिकिड़ी कुंड खां ॿी कुंड ताईं सभु असीं जागियल आहियूं ऐं ख़ासि तौर ते हिन ॼहाड़े ते त एक्स्ट्रा जागियल हूंदा आहियूं ऐं ज़बरदस्त क़िस्म सां असीं पंहिंजो ॾींहुं मल्हाईंदा आहियूं ऐं कोशिशि कयो त ॿाहिरि न वञो ऐं सभु घर वेही अमल कयो अच्छा नसीर ॻाल्हियूं त थियूं बिल्कुलु न ॻाल्हि मटाइण न ॾींदसि न आऊं नज़म खां पहिरियां हिन गीत खां पहिरियों मूं चयो त आऊं जेकॾहिं कुझु ॿुधाईंदुसि त अव्हां खां बि कुझु ॿुधंदुसि सो हाणे अव्हां बि बिल्कुलु ॿुधाइण लाइ तयारु आहियां नसीर पर हिते कुझु लफ़्ज़ चवणु चाहियां थी नसीर त जंहिंमहिल मां विवर्स शो स्टार्ट कयो त मां इलाही कंफ्यूज़ हुयो मां सोचियो त मूंसां गॾु जेको को होस्ट आहे उहो अलाए कीअं हूंदो खड़ूस हूंदो ईअं हूंदो उमें हूंदो त मतिलबु मां स्पेशली अव्हां खे अॼु जे ॾींहं ते चवणु चाहियां थी त मां इलाही ख़ुशनसीबु सम्झां थी त मूंसां गॾु जेको को होस्ट आहे उहो एॾो भलो एॾो सुठो इंसानु सुठो आहे बेसिकली इंसानु सुठो हुजे त पोइ शख़्सियत सुठी थी वेंदी आहे सो सॉन्ग दे ईंदासीं पगले रुलाएगा क्या पगले रुलाए न नसीर आऊं सही थी थैंक यू सो मच वरी महिरबानी ऐं दुआ आहे त इहो जेको मोहबत भरियो रिश्तो आहे हिकु ॿिए लाइ जेका दिलनि में एतिराम आहे इहो सदाईं क़ाइमु दाइमु हुजे दुनिया में रहणियूं इहे शयूं आहिनि बाक़ी सभु शयूं फज़ूल आहिनि सो कोशिशि इहा रही आहे त न रुॻो अव्हां पर अव्हां खां पहिरियां जेके दोस्त कमु करे चुका आहिनि मूं सां त मुंहिंजी इहा कोशिशि रही हूंदी आहे त जेतिरो असीं के माहिर न आहियूं पर हिकिड़ी कोशिशि हूंदी आहे त जेके दोस्त असीं पाण में गॾु कमु कयूं था जेकॾहिं 4 शयूं मूंखे अचनि थियूं त उन्हनि ताईं पहुचायां ऐं अव्हां खां उन्हनि खां बि जीअं त मां हाणे करंट अफेयर में अची वई आहियां त इलाही सारी जेकी न्यूज़ एंकर आहिनि उहो अव्हां जी इलाही तारीफ़ कंदा आहिनि त मतिलबु हाणे मां हिन ॻाल्हि ते एग्री आहियां त वाक़ई अव्हां जी तारीफ़ थियणु घुरिजे ऐं मूंखे बि करणु घुरिजे बल्कि मां अव्हां खां इलाही कुझु सिखियो आहे नसीर मुंहिंजी डे जी जेकी ग़लती आहे उहा बि अव्हां सही कई आहे थैंक यू अव्हां ॿुधायो पर ॻाल्हियूं बि थींदियूं पर हाणे उन ॻाल्हि ते ईंदासीं त तानिया ॾिसूं था त असांखे छा थी ॿुधाए बिस्मिल्लाह कयो ख़ुशी जो ॾींहुं आहे ऐं असां जेके ॾिसंदड़ आहिनि पंहिंजी ईद खे सेलिब्रेट कनि था सो ज़रूरु उहे बि चाहींदा तव्हां उन्हनि खे बि कुझु ॿुधायो ऐं गॾिजी था ॻायूं जी बिल्कुलु अच्छा नसीर साहब मोहम्मद जुमन जो ही जेको गीत आहे मां उहो तव्हां सभिनीनि खे ॿुधाइणु चाहियां थी त सुहिणा माण्हू ॿिया बि हज़ार सिंधी माण्हू पधरा लखनि में लखनि ज़बरदस्त ही सभिनी सिंध वासियुनि खे तानिया जे तरफ़ां मां डेडिकेट थी कयां ऐं सुहिणा माण्हू ॿिया बि हज़ार सिंधी माण्हू पधरा लखनि में सुहिणा माण्हू प्यारा माण्हू ॿिया बि हज़ार सिंधी माण्हू पधरा लखनि में सुहिणा माण्हू अदब हया जा आहिनि खज़ाना अदब हया जा आहिनि खज़ाना भले करे ॾिस पक ओ यार सुहिणा माण्हू प्यारा माण्हू सुहिणा माण्हू ॿिया बि हज़ार सिंधी माण्हू पधरा लखनि में
सो ॻाइणो अव्हांखे हो, ॻायां आऊं वेठो। मां चाहियां पई तव्हां मूंसां गॾु हेल्प करायो। टोपी पटको अजर कुहाड़ी, टोपी पटको अजर कुहाड़ी, टोपी पटको अजर कुहाड़ी, आहे असांजी सुञाणो यार, सुहिणा माण्हू प्यारा माण्हू, सुहिणा माण्हू ॿिया बि हज़ार, सिंधी माण्हू पधरा लखन में लखन। नाज़रीन, इते वक़्तु थियो आहे मुख़्तसिर ब्रेक जो, असीं वठंदासीं ब्रेक ऐं ब्रेक खां पोइ वापसि ईंदासीं कुझु महिमान शख़्सियतनि सां, जीअं मांखे ॿुधायोसीं उन्हनि सां मुलाक़ात थींदी। त हिकिड़ो सेगमेंट असीं मिस कंदासीं, स्पेशली नसीर, ताकी असीं चाहियूं था त सकाफ़त जी ॻाल्हियूं तमामु घणियूं थियनि। सोशल मीडिया जे जहान में जाती त ज़रूरु पाईंदासीं, पर टॉप न्यूज़ न ॿुधाईंदासीं। अवां सभु ब्रेक खां पोइ अवां सभिनीनि सां मुलाक़ात थींदी, सो वापसि मोटी ईंदासीं। जी नाज़रीन, त ब्रेक खां पोइ हिकु भेरो ॿीहर अव्हांखे चऊं था भलीकार। ऐं असांजी जेका सकाफ़ती ईद आहे, जीअं इंट्रो में असां अव्हांखे ॿुधायोसीं त 2 मज़हबी ईदूं त ऑलरेडी असीं सेलिब्रेट कंदा आहियूं, पर ही 2009 खां वठी जेका असांजी सकाफ़ती ईद आहे, हर साल डिसंबर जो जेको पहिरियों आचर हूंदो आहे उन ते सेलिब्रेट कंदा आहियूं। पर उनखां पहिरियां ई जॾहिं इन तारीख़ जो ऐलान थींदो आहे त सॼी सिंध, न रुॻो सिंध पर सिंध खां ॿाहिरि बि जिते जिते सिंधी रहनि पिया था, उहे पंहिंजे हिन ॾिहाड़े खे जोशो ख़रोश सां मल्हाईंदा आहिनि। सो अॼु हींअर जंहिं महिमान शख़्सियत असांखे जॉइन कयो आहे, इंतिहाई नफ़ीस ऐं प्यारी शख़्सियत आहे, तमामु सुठो ॻाइनि था, शानदार ॻाइनि था ऐं नौजवान आहिनि, उन वटि नवां आइडियाज़ आहिनि। छाकाणि त जीअं असीं पंहिंजे प्रोग्राम में बार बार चवंदा आहियूं त नौजवाननि वटि नवां ख़्याल आहिनि। हू पंहिंजी धरतीअ खे, ऐं जीअं असीं चऊं था त असीं सूफ़ी आहियूं ऐं सूफ़ियुनि जे लाइ सॼी दुनिया जेका आहे असांजी धरती आहे, हू उनजे लाइ नवां ख़्याल सोचनि था पिया, सुठो ॻाइनि था। जीअं मां ज़िक्र कयो त उन मां सम्झी विया हूंदा त उहे सिंगर आहिनि, मौसीक़ी सां उन्हनि जो तालुक़ु आहे, पर हू समाज में ॿियूं बि खोड़ सारियूं ख़िदमतूं जेके आहिनि उहे सर अंजाम ॾियनि पिया था। संदन तारुफ़ मुख़्तसिर ऐं इहो ई कराए सघां थो। आसिफ़ सियाल साहिबु यकीनन मां ॼाणींदा हूंदा ऐं सिंध में छा, पर पाकिस्तान में शायदि ई म्यूज़िक लवर अहिड़ो को हुजे जेको संदन नाले खां वाक़िफ़ु न हुजे। सो आसिफ़ भाउ, अव्हांखे भलीकार चऊं था। अॼु अव्हां असांजे प्रोग्राम में आया आहियो ऐं डिघे अरसे खां असांखे अव्हांजो इंतज़ारु हो ऐं नेठि अॼु अव्हां सां असांजे हिन प्रोग्राम में मुलाक़ात थी वई। वॾी वॾी महिरबानी नसीर भाउ तव्हांजी ऐं तव्हांजी बि। जीअं त प्रोग्राम त ॾिसंदा रहंदासीं, हिकिड़ो बिल्कुलु ब्राइट कलर्स सां गॾु ऐं जेको आहे सो स्माइली फेसिस तव्हां जहिड़ा वेठा आहिनि ऐं पॉज़िटिव वाइब्स टेलीविज़न जे थ्रू त रिसीव थींदियूं, पर हाणे हिन सेट ते मौजूदु आहियां मां ऐं थैंक्स थो चवां तव्हां मूंखे इनवाइट कयो, उस्मान खे इनवाइट कयो। सेट कीअं थो लॻे असांजो? सेट बिल्कुलु जेतिरो नज़र ईंदो उन खां वधीक सुठो पियो लॻे साम्हूं। माण्हू त ॿई सुठा आहियो, ॿई माशाल्लाह। ऐं कल्चरल डे ते त बिल्कुलु अञा बि जीअं ईद में जेको चवंदा आहिनि रौनक अची वेंदी आहे, सो उहा ई आहे अराउंड। आसिफ़ भाउ, अव्हांखे बि उस्मान भाउ भलीकार चऊं था ऐं इंट्रो में माफ़ कजो मां जो तारीफ़ विसरी वियुमि, पर जेके उस्मान भाउ आहिनि नाज़रीन, उहे बि कंहिं बि तारीफ़ जा मोहताज न आहिनि ऐं नापा जा स्टूडेंट आहिनि, सुठा गिटारिस्ट आहिनि, म्यूज़िक तरतीब ॾियनि था ऐं जीअं बार बार हवालो ॾींदो आहिनि त दुनिया जा शाहकार माण्हू, अज़ीम माण्हू उहे ई आहिनि जेके मुदर धुनूं तरतीब ॾियनि था ऐं म्यूज़िक सां जेके बि तालुक़ु रखनि था। गुरु रजनीशी चवणी आहे, ऐं अक्सर इहा दोहराईंदो आहियां त दुनिया जा उहे अज़ीम माण्हू आहिनि जेके बेजान शयुनि मंझां हिकिड़ा साज़ कढनि था। सो उस्मान भाउ, अव्हांखे बि असां भलीकार चऊं था। सो नाज़रीन, हिननि सां असां ॻाल्हि ॿोल कंदासीं। जीअं इंट्रो में मूं चयो त नौजवाननि जे जेके आइडियाज़ आहिनि हू पंहिंजी धरती जे लाइ, दुनिया जे लाइ छा पिया सोचीनि, ऐं ख़ासि तौर ते म्यूज़िक हुजे, शाइरी हुजे, ही उहा सिंफ़ आहे जंहिंजे थ्रू जेको आहे क़ौमुनि में आगाही पैदा करे सघिजे थी। जीअं शेख हयात साहिब जो चंद सिटूं मूं गुज़िरे ॾींहुं बि शायदि ॿुधायूं आहिनि त था तुंहिंजा भारी बुर्ज लुॾनि तूं हीणो आहे हथियारनि सां, उन जेको मशहूरु शेर आहे। सो ईअं ई आहे त शाइर वटि ॿियो छा हूंदो आहे, हिकिड़ो कलम हूंदी आहे, हिकिड़ी कलम, उन सां हू जाबरनि जा जेके बुर्ज आहिनि, कोट आहिनि, किला, उन्हनि खे ढाहींदा आहिनि। ऐं वरी शाइरनि जी ख़ुशनसीबी इहा हूंदी आहे जेकॾहिं उन्हनि खे सुठा ॻाईंदड़ मिली वञनि। जंहिं वक़्तु ई जोगी जाॻिया, जीअं आकाश अंसारी साहिबु लिखी त छॾियो, पर जॾहिं इहो ॻायो त झरझंग में, अॼु बि जॾहिं हले थो त
हिकिड़ो वलवलो पैदा थो थी वञे। मैडम आबदा साहिब जा खोड़ अहिड़ा साहिबा जा गीत आहिनि। सो आसिफ भाउ, अव्हां बि नज़र अचे पियो त शुरू में जॾहिं नवां असांजा चैनल आया हुआ त अव्हां जा जेके रोमांटिक क़िस्म जा गीत हूंदा हुआसीं ॿुधंदा हुआसीं, उन मां बि लुत्फ़ अंदोज़ थींदा हुआसीं, उहो बि पार्ट ऑफ लाइफ आहे। पर अॼुकल्ह ॾिसूं पिया तव्हांजो जेको घणो रुझान आहे उहो मज़ाहिमती शाइरी ॾांहुं वधीक आहे ऐं उहा अव्हीं ॻायो पिया था। सो इहो चेंज अव्हां में कीअं आयो? बिल्कुलु अदा नसीर, मसइलो इहो आहे की कंहिं हद ताईं को टाइम हुयो, ठीकु आहे, हिकिड़ो नओं स्टार्ट हुयो कि म्यूज़िक में असां पंहिंजी एंटर थियासीं ऐं उहो एक्सपीरियंस कंदा आयासीं। नचणु कुॾणु जंपिंग उहो बि हिकिड़ो पार्ट आहे म्यूज़िक जो आहे, उहो बि हुजणु खपे। पर जॾहिं थोरो सम्झोसीं शयुनि खे, ॾिठोसीं त छा थी रहियो आहे माशरे में केॾियूं तबाहकारियूं अची रहियूं आहिनि ऐं ईअं महसूसु थिए पियो कि अलाह साईं जेकॾहिं मूंखे पंहिंजी इज़त ॾिनी आहे मूंखे, पर मुंहिंजो उहा इज़त कम जी न आहे जेकॾहिं मां, जीअं तव्हां चयो त हिकिड़ो कलम वॾो हथियार आहे, शाइरनि लिखियो त मुंहिंजी पंहिंजी जेको आहे सो शनाख़्त एज़ अ सिंगर थी आहे, म्यूज़िशियन थी आहे, त मूंखे कंट्रीब्यूट कहिड़े तरीक़े सां करे सघां थो इन्हनि कॉज़िस ते। छो जो असांजी सिंधी क़ौम त माशाअल्लाह सां मशहूरु आहे, महिमान नवाज़ आहे ऐं कुर्ब ॾियण वारी आहे, क़ुर्बानियूं ॾियण वारी आहे। सो पर इन कॉज़िस ते हिन टाइम असां ॾिसूं पिया चेंजिस अचनि पियूं, न सिर्फ़ु मां पर काफ़ी अहिड़ा त हाणे जेको आहे सो कॉज़िस ते अॻु में हूंदो इंडिविजुअली क़ौम त माण्हू कंदा रहंदा आहिनि पंहिंजे हिसाब सां, पर हाणे तव्हां ॾिसंदो त हिकिड़ो कोई बि कॉज़ थिए थो, असां उहे क़ौम आहियूं त सभु गॾिजी था वञूं, बिल्कुलु हिकिड़ी कॉल ते गॾिजी था वञूं। कहिड़ो सॉन्ग ॿुधाईंदो हाणे असांखे? केसी ताईं पेर चुमंदे पीर जा, रईस जा भोतार जा मीर जा। केसी ताईं पेर चुमंदे पीर जा, रईस जा भोतार जा मीर जा। छो गुलामीअ में पयो खारी अञा, कठगिचीअ मां तो हिन ज़ंजीर जा। छो गुलामीअ में पयो खारी अञा, कठगिचीअ मां तो हिन ज़ंजीर जा। गाटू चो करो तो दाते सजा, हो गाटू चो करो तो दाते सजा। गाटू चो करो तो दाते सजा, गाटू चो करो तो दाते सजा। पाण लिख दफ्तर पंहिंजी तकदीर जा, पाण लिख दफ्तर पंहिंजी तकदीर जा। कैसी ताईं पेर चुमंदे पीर जा, हो रईस जा भोतार जा मीर जा। कैसी ताईं पेर चुमंदे पीर जा, हो रईस जा भोतार जा मीर जा। छो गुलामीअ में पयो खारी अञा, कठगिचीअ मां तो हिन ज़ंजीर जा। तुझे हथ में आहे तुझो हर इलाज, हो तुझे हथ में आहे तुझो हर इलाज। तुझे हथ में आहे तुझो हर इलाज, तुझे हथ में आहे तुझो हर इलाज। खोल सब टाका दिले दिल की रजा,
खोल सबटा का दिले दिल की रजा के सिताई बेर चुमदे फिर जा हो रही सजा बोतार जाई मीर जा के सिताई बेर चुमदे फिर जा रही सजा बोतार जाई मीर जा छो गुलामीअ में पयो कारी अञा कढ गिचीअ मां तो कहन ज़ंजीर जा मूंखे पोरियत जे पघर ते नाज़ आ 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 हथ चुमा थो मां उन्हीअ महमीर जा हथ चुमा थो मां उन्हीअ महमीर जा के सिताई पेर चुमंदे पीर जा रही सजा भोतार जा ऐं मीर जा सल्यूट पेश करण घुर्जे ऐं अॼु जे दौर में असांखे ज़रूरत इन्हनि शयुनि जी आहे अॼु जे दौर में गुज़िरी हिकिड़ो शाइर दोस्त वेठो ॾाढी वहीद नूर साहब मज़ाइमती शाइरी पेश करे पियो पोइ उन्हनि खे असां चयो जेके जन हालतुनि मां असीं गुज़रूं पिया न उन दौर में इहा इश्किया रोमांस वारी शाइरी करणु अयाशी खां सवाइ कुझु बि न आहे इहा अयाशी आहे ऐं मौजूदा हालतुनि में मुंहिंजे ख़्याल में असीं इहा अयाशी जेका आहे अफोर्ड नथा करे सघूं असांखे इन्हनि शयुनि जी ज़रूरत आहे सिर्फ़ु सेलिब्रेट करण ई हिन जो मक़सदु आहे अजरक पाइणु टोपी पाइणु मतिलबु ईअं न आहे त असीं पंहिंजे माशरे लाइ कुझु कयूं अचण वारे मक़सदु ठाहे हा हिकिड़ो मक़सदु ठाहियूं असीं पंहिंजो मां इन ई ॻाल्हि ते असांजी डिस्कस हले पई त जॾहिं बि कल्चर डे अचे पियो हाणे असांखे थोरो इन्हनि नाच गाननि नचणु कुॾणु ॻाइणु इन्हनि खां हाणे थोरो चेंज कयो थीम रखणु खपे सही हिन कल्चर डे ते लास्ट टाइम छा कयोसीं हाणे छा हिकिड़ो प्लान कंदासीं बिल्कुलु ॿाहिरि कुझु एजुकेशन जे लाइ स्टेप्स खणणा आहिनि कंहिं कॉज़ जे लाइ स्टेप खणणो आहे ॾिसो हे सोलो आहे मां अजरक पायां टोपी पायां पटको ॿधां जेकॾहिं मां पटको ॿधी करे ॾिसां त माना मुंहिंजे जेको आहे सो सिंध सां ज़ुल्म पियो थिए मुंहिंजी सिंध जी न्याणी कारी पई थिए त मूंखे उहो पटको छा मुंहिंजो ज़मीर चाहींदो त मां उहो पटको ॿधां एटलीस्ट मूंखे हिन अजरक जी शान खे मां सम्झां थो अजरक जी शान छा आहे असां हिन ते ॻाल्हाईंदा था आहियूं त असांजो अजरक जी शान हीअं घटि थी वई हुन हीअं कयो हुन हीअं कयो त असां पाण छा कयो आहे हिन अजरक सां छा भरम रखियो आहे सिंधी अजरक टोपी मां सम्झां थो इहो सेकेंडरी आहे त तव्हांजी पहचान आहे सिंधी हिकिड़ो किरदार जो नालो आहे सिंधी खे हमेशह सुञातो वियो आहे त हू कुर्बानियूं ॾींदो आहे हिकिड़ी सिविलाइज़्ड क़ौम आहे आसिफ साहब हाणे असांखे छा ॿुधाईंदो हज़ार वरी ॻाल्हियुनि सां गॾु सिंगिंग बि थी वञे न बिल्कुलु हाणे ॾियूं पिया असां अनवर पीरज़ादा साहब जी जेको हिकिड़ी पोएट्री आहे मां चवां थो त हिन टाइम मुंहिंजो जेको पर्सनली आहे त प्रोटेस्ट मां हिन टाइम जेकॾहिं मां ॻायां थो त मां चाहियां थो प्रोटेस्ट कयां ऐं जेके बि असांजा मसइला मसाइल आहिनि असांखे भिटाई जी दुआ आहे ऐं भिटाई जी दुआ सां गॾु असांखे पंहिंजा अमली कदम बि खणणु खपनि सो अनवर पीरज़ादा जी पोएट्री आहे भिटाई खे दां आहे जेके ज़ुल्म ऐं सितम थियनि पिया हिन धरतीअ ते ए चंड भिटाईअ खे चइजां जंहिं राति में तोते बेहतर चया ज़बरदस्त ए चंड भिटाईअ खे चइजां जंहिं राति में तोते बेहतर चया सारात अञा जारी ऐं सिच ॾिंगायूं
की न छॾियूं हू पंध परे जो वारिया मां कंहिंसां पंहिंजा सूर सलिया ए चंद्र भिटाईअ खे चइजा जंहिं रात में तो थे बेत चया सारात अञा बि जारी ऐं सिज डिगायूं की न छॾियूं हू पंध परे जो वारिया मां कंहिंसां पंहिंजा सूर सलिया ए चंद्र भिटाईअ खे चइजा मूं तुंहिंजे राग रिसाले ते जा संहड़ी सींध सजाइया हर माण्हू भीड हयो आहे हर घर घिटी ॼण फाहिया उत किरणन जी का कूक कजा उत किरणन जी का कूक कजा ए चंद्र भिटाईअ खे चइजा रात रुनो रत फुड़ो ऐं तारा सूर पिट था प्या हूअ सांझी सुध के रोए थी ऐं सूलीअ गीत चवन था प्या तोखे न चवां ॿियो कंहिंखे चवां तोखे न चवां ॿियो कंहिंखे चवां ए चंद्र भिटाईअ खे चइजा जंहिं रात में तो थे बेत चया सारात अञा बि जारिया ऐं सिज जगायूं की न छॾियूं हू पंध परे जो वारिया सूर सलिया सो नाइस ऐं हीउ सॉन्ग जो सिलसिलो त जारी रहंदो सो हिते ब्रेक जो टाइम थियो आहे व्यूअर्स वठूं था नंढो शॉर्ट ब्रेक वापसि मोटी ईंदासीं असां सां गॾु रहिजो जी नाज़रीन ब्रेक खां पोइ हिकु भेरो ॿीहर अव्हांखे चऊं था भली कार ऐं ब्रेक ते जॾहिं असीं वियासीं उन खां पहिरियां अनवर पीरज़ादे साहिब जी जेका भिटाई खे दांह हुई शानदार अंदाज़ सां हिकिड़े नए अंदाज़ सां आसिफ़ सियाल साहिबु असांखे ॿुधाई सो उन्हनि सां ऐं असांजा जेके नौजवान गिटारिस्ट आहिनि ओस्मान अहमद साहिबु उन्हनि सां असांजी ॻाल्हियुनि जो सिलसिलो बि हले थो पियो ऐं असांजी रियली कोशिशि इहा आहे त असीं घटि ॻाल्हायूं असांखे केरु थो ॿुधे माण्हू अव्हांखे ॿुधणु चाहिनि था
असीं बि अव्हांखे ॿुधणु चाहियूं था। सो अव्हांखे वधीक ॿुधूं हिन ॾिहाड़े जे बि हवाले सां ॻाल्हायूं त मुख़्तसर मुंहिंजो इहो सुवालु हूंदो ज़ाहिर आहे हीउ जेको कुझु आहे असांजे नौजवान जेको आहिनि उन्हनि जी हिकिड़ी ख़्वाहिश आहे जंहिंजी अव्हां उन्हनि जे दिलनि जी तर्जुमानी कयो पिया। सो एज़ ए नौजवान ऐं जेके अव्हां सां मिलनि पिया था कीअं पिया ॾिसो त हू सिंध जे फ्यूचर खे केतिरो ब्राइट ॾिसनि पिया या उन्हनि जे जेके ख़्यालात आहिनि आइडियाज़ आहिनि हीउ नौजवान वेठो आहे गिटारिस्ट आहे अॻे ॾींहुं वालदेन जी ख़्वाहिश हूंदी त मुंहिंजो पुटु डॉक्टर थिए इंजीनियर थिए को वॾो ऑफिसर थिए हाणे छा कुझु चेंज आयो आहे त केरु चए त न मुंहिंजो पुटु सुठो गिटारिस्ट बि थिए सुठो सिंगर बि थिए छो न डांसर बि थिए का अहिड़ी चेंज आई आहे असांजे समाज में छो जो अव्हां हिन फील्ड सां लाॻापियल आहियो। अदा इहा चेंज कंहिंखे न कंहिंखे इनिशिएट खणणो पवंदो करिणो पवंदो ऐं आर्टिस्ट जे हवाले सां असांजो तव्हांखे ख़बर आहे त आहे ई माना सिंधी माण्हू आहे ई आर्टिस्ट आहे कंहिं न कंहिं तरीक़े सां कोई न को माना आर्ट वारो हुन में हूंदो बाय बर्थ हूंदो पर असांजी मतिलबु बदकिस्मती चइजे की असां वटि उहे शयूं न आहिनि उन्हनि खे उन्हनि जो फ्यूचर उन्हनि खे नज़र न पियो अचे तंहिंजे करे अहिड़ा हज़ारे टैलेंट जेके आहिनि दफ़न था थी वञनि पर इहो आहे की इनशाअल्लाह असां उमेद सुठी पिया कयूं भिटाई खे दां मिली आहे त पोइ इनशाअल्लाह कॾहिं न कुझु हिन जो रिज़ल्ट अचिणो आहे ज़रूरु थींदो। ज़रूरु। सिंगिंग खां अलावा तव्हां चओ पिया एक्टिंग कॾहिं ईअं कोशिशि कई त मां एक्टिंग जी फील्ड में प्रॉपर अचो? मुंहिंजी शुरूआत बि एक्टिंग मां थी आहे। अच्छा। एतिरो नंढो हूंदुमि तक़रीबन 13-14 ईयर्स जी एज हुई सो ॾाढो शौक़ु हूंदो PTV जो टाइम दौर हूंदो ऐं एक्टिंग जो शौक़ु हूंदो पोइ बिल्कुलु फ्रेंकली थो ॿुधायां वरी न इहे माण्हू ॻाल्हियूं ॿुधाईंदा न आहिनि सो एतिरो क्रेज़ हो त बाबा चयो त ठीकु आहे यार दोस्त आहे प्रोड्यूसर खे ठीकु आहे त चयो बाबा इन थियणो थी न इन तोखे कयूं था ठीकु आहे तूं इन थी वञे पोइ ड्रामो हिकिड़ो नाटक रंगो उन में जेको आहे सो बाबा एक्टिंग करणी आहे TV ते अचिणो आहे। अच्छा उन टाइम वॾी ॻाल्हि हूंदी हुई न त PTV में जेको फोटो त मां जेको कैरेक्टर कयो हिकिड़ो ॿ जेके असां कैरेक्टर ईअं ॻाल्हाईंदा न मां पोयां जेको आहे सो स्टूडेंट चांहि थो पीआं वेठो आहे साइड ते मां उहा मुंहिंजी मतिलबु एतिरो बि तव्हां आहियो तव्हांखे हुनजी बि ख़ुशी महसूसु थिए हाणे असांखे ख़ुशि करिणो आहे तव्हां वरी सॉन्ग ॿुधायो। काफ़ी ॾिसंदा आहियूं की इन ॿोली ॾांहुं असां जेको आहे सो काफ़ी अहिड़ा दोस्त आहिनि मां प्रैक्टिकली थो ॿुधायां कंहिं हद ताईं मूंखे विसरी वई अल्फाबेट स्पेशली शहरनि में अची रहनि था न वॾनि शहरनि में त उन्हनि जे ॿारनि जे लाइ इहो वॾो मसइलो आहे पंहिंजी ॿोली खां परे पिया ॿोली खां परे तव्हां जेको आहे ॿोली तव्हांजी पहचान आहे त अखर यादि न हूंदा आहिनि त पोइ इन शइ खे ज़हन में रखी करे मां हिकिड़ो सॉन्ग कंपोज़ कयो आहे पंहिंजी ॿोली खे ट्रिब्यूट ज़बरदस्त। जी चल झोली ए पई लोली जी चल झोली ए पई लोली सिंधी बोली कौमी बोली सिंधी बोली कौमी बोली जी चल झोली ए पई लोली जी चल झोली ए पई लोली सिंधी बोली कौमी बोली सिंधी बोली कौमी बोली वडड़ो थींदे विखड़ो खणदे पहिरी पहिरी भरही पढ़ंदे वडड़ो थींदे विखड़ो खणदे पहिरी पहिरी भरही पढ़ंदे बेबे बेबे पातड़ी बोली बेबे बेबे पातड़ी बोली सिंधी बोली कौमी बोली सिंधी बोली प्यारी बोली जी चल झोली ये पई लोली जी चल झोली ये पई लोली सिंधी बोली प्यारी बोली सिंधी बोली कौमी
अजरक आणी पोकी बधंदियूं अजरक आणी पोकी बधंदियूं जो ॾिस तुंहिंजी चमके चोली जो ॾिस तुंहिंजी चमके चोली सिंधी ॿोली क़ौमी ॿोली सिंधी ॿोली प्यारी ॿोली जी जल झोली ॾे पई लोली जी जल झोली ॾे पई लोली सिंधी ॿोली क़ौमी ॿोली सिंधी ॿोली प्यारी ॿोली सिंधी ॿोली मुंहिंजी ॿोली सिंधी बोली पंहिंजी बोली। सो मेरा दिल करदा पे तुसी मैंने कोई सराइकी च या पंजाबी कोई सॉन्ग सुनाओ। तानिया बिल्कुल ऐं तुसां फरमाइश कीती है वरी सराइकी ॻाल्हाईंदा पिया ऐं पंजाबी मिक्स थोड़ी करेंदा पिया करके मोड़ सो सचल सरमस्ती शायरी ते सचल सरमस्त दराजा वाला सो सचल सरमस्त साडा मुर्शिद है असां हुन मोहब्बत करंदे से सो गाना है गुम होया गुम होया गुम होया मैं गुम होया मैं गुम होया इन्नी सोने विच गुम होया मैं गुम होया मैं गुम होया इन्नी प्यारे विच गुम होया मैं गुम होया मैं गुम होया खाकी जिस्म विच मैं ताना खाकी जिस्म विच मैं ताना खाकी जिस्म विच मैं ताना हो खाकी जिस्म विच मैं ताना इन्हीं गाली पर तुम होया जान सचल ता तुम होया मैं गुम होया साया गुम होया जेड़े केड़े ऊहो आहा जेड़े केड़े ऊहो आहा जेड़े केड़े ऊहो आहा हो जेड़े केड़े ऊहो आहा इन्हीं गाली पर गुम होया इन्हीं गाली पर गुम होया मैं गुम होया अल्लाह वेचू बंदा पड़िया अल्लाह विचू आत्म बणिया अल्लाह विचू
हो अल्लाह विचू आदम बणिया यार सचल ता तुम होया यार सचल ता तुम होया मैं गुम 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 होया साया गुम होया हादी गुम होया गुम होया हो होला सच्चू साईं हादी सदा जीवे वाओ असां बि गुम थी वियासीं असांजे मां त यार गुम थी वियां सचल सच मां त छा ॻाल्हि कजे वरी मस्ती दे विच मोहब जो मिलिया हस्ती होड हराम जंहिं दिल पीता इश्क दा जाम सा दिल मस्तो मस्त मदाम सो ज़बरदस्त आसिफ भाउ ऐं उस्मान भाउ तमामु घणो मज़ो आयो ज़ाहिर आहे असां वटि वरी हिकिड़ी टाइम जी लिमिट हूंदी तव्हांखे आहे सुठो लॻो आसिफ सो तमामु सुठो ऐं असीं सच पुछो शहर में आहियूं हुनमें दिलि नथी चए अव्हां खां मोकिलायूं सच आहे तव्हांजी मोहबत जो मां कर्ज़दार न न न न इहा अव्हांजी मोहबत ऐं आहे वरी मां बि आहियां अव्हांखे अचिणो आहे अव्हांखे ख़बर आहे इंशाल्लाह बिल्कुलु ज़रूरु। ईंदासीं ऐं इहो सिलसिलो असांजो माना हिकिड़ो नंढिड़ो दाइरो आहे मीडिया जो न त सभु हिकिड़े हुन में रहूं था ऐं आर्टिस्ट तव्हां बि आर्टिस्ट ई आहियो त हिकिड़ी माना इहो मोहबत जो सिलसिलो आहे त इंशाल्लाह परे न आहियूं परे न ऐं रूह जो रिश्तो आहे रहंदो क़ाइमु रहंदो दाइमु रहंदो इंशाल्लाह हक़ मौजूदु ऐं सदा मौजूदु ऐं वेंदे वेंदे अॼु जे ॾींहं जे हवाले सां या नौजवाननि जलसे को पैगाम असां ज़रूरु अव्हां खां वठंदासीं तव्हां सिंध खे फ़तह करण जो ठीकु आहे थी वेंदी फ़तह जेकॾहिं तव्हां सम्झो था त तव्हांजे अराउंड हिकिड़ो बि घरु आहे ऐं उन घर में हिकिड़ो भाती आहे जेको तव्हांजी नज़र में हूंदे बि तव्हां खां लातालुक तव्हां हुन खां आहियो त हुन हिकिड़े जी तव्हां मदद कई त सम्झो त तव्हां पूरी सिंध जी ख़िदमत कई पूरी इंसानियत जी ख़िदमत कई सो पंहिंजो कंट्रीब्यूशन इंडिविजुअली तौर ते इहो कंदा रहो इंशाल्लाह सिंध खे कुझु बि न थींदो बसि तव्हां पंहिंजो किरदारु अदा कयो ज़बरदस्त थैंक यू सो मच ज़बरदस्त पैगाम सां गॾु आसिफ भाउ खां मोकिलाणी त न आहे असीं सदाईं गॾु आहियूं असां मोकिलाणी कंदा बि न आहियूं सो इहो ई चवंदासीं सदाईं गॾु असीं ईंदासीं ब्रेक ते ब्रेक खां पोइ बि अॼोकी जेका नशरियात आहे असांजो जेको ख़ासि प्रोग्राम आहे सो उहो जारी रहंदो वठूं था मुख़्तसिर ब्रेक सोना सुखुन में अॼु प्रोफेसर के एस नागपाल साहब खां असीं मालूम कंदासीं त कल्चर छा आहे सकाफ़त छा आहे हू उन ते ॻाल्हाइनि पिया था सो हलूं था प्रोफेसर के एस नागपाल साहब ॾांहुं वेलकम ख़ुशि हुजो जुड़िया हुजो आबाद हुजो सदाईं सराह हुजो ख़ुशियुनि सां तव्हांजा खज़ाना भरिया पिया हुजनि सिंध जी सकाफ़त कल्चर सिविलाइज़ेशन तमद्दुन तव्हां हाणे जेको कुझु सालनि खां डिसंबर ते 6 तारीख़ 8 तारीख़ पहिरें आचर ते तव्हां सकाफ़ती ॾियारो मल्हायो था हाणे सकाफ़ती ॾियारो मल्हाइण त तमामु सुठी ॻाल्हि आहे पर इहा सकाफ़त खे सम्झणु वधीक सुठी ॻाल्हि आहे त रुॻो कपिड़नि में सकाफ़त न आहे महिरबानी करे ॿुधो कार्ड जो न झुमिर बि असांजी सकाफ़त आहे बिल्कुलु आहे पर रुॻो इहा न आहे न सकाफ़त जा कुझु इस्म आहिनि जेके असांखे सम्झणा पवंदा
सिंध जी सकाफ़त आदुर्भाव खी कारण महिमान नवाज़ी। ईंदे चवनी आ, वेंदे चवनी वेव, सॼो सारो ॾे। हाणे छॾे सारो ॾे, उन्हनि वटि वञो। ये सिंध जी सकाफ़त आहे, मोहबत मेट। पर असांजी सकाफ़त में गॾु हुजणु, हक़ लाइ विढ़णु, सिर घोरणु ऐं गॾप जो जेको तसवर आहे, उन लाइ मां 3 नाला खणंदुसि। शाह इनायत शहीद सेखारियो असांखे हक़ लाइ विढ़णु ऐं विरहाए खाइणु। कम्यून सिस्टम, पेरिस कम्यून बि न हो, मार्क्स जो कम्यूनिस्ट मैनिफेस्टो बि न आयो। सिंध सेखारियो सॼे जहान खे त गॾिजी जो खेड़े सो खाए। ॿियो नालो मुहबे वतन जी इंतिहा, मारवी जे किरदार खां वधीक जंगजू थी हलणु, मखदूम बिलावल। अरगुननि जा कदम ज़मीन पंहिंजी ते ॾिसणु नथो चाहियां। बोहतान हणी इल्ज़ाम न, घाणे में पीड़ाए छॾियो। 3 नालो खणंदुमि, सूर्य बादशाह, सुबगत लाह पागारो, रोज़े धणी। अंग्रेज़नि खे सिंध जे पाक मिट्टी ते ॾिसणु नथो चाहियां। जी, एॾी मुहबे वतन सां, ऐं नारो छा ॾिनई, वतन या कफ़न। त लतीफ़ साईं खे ॿुधो भला, चए थो वतन लाइ जेको मारवी जे अंदरि, वाह वाह, त ही जेके सिंगरियूं आहिनि, ही जेके कारा धागा आहिनि, वाह वाह, मूंखे मारुनि ॿधाइनि, सून असांखे सूई, कारा करायुनि में कारा धागा। जी, सोन असांखे सूई, करायुनि करोड़ जा कूड़ा चूड़ा जन। ही सकाफ़त आहे, पंहिंजे ग़रीबी ते, पंहिंजी ईमानदारी ते, पंहिंजे हॾ ॾोखी महिनत ते फ़ख़ुरु करणु। जी, करोड़ जा कूड़ा चूड़ा जन, पाण थो ॿुधाए उहे कूड़ा आहिनि चूड़ा, पर करोड़ जा आहिनि, छो त मुंहिंजे मारुनि जा आहिनि, मुंहिंजे साणे जा आहिनि। जी, एसि ताईं अॻिते वधी थो वञे त हिन जहिड़ो बख़्शींदड़, हिन जहिड़ो प्यारु कंदड़ लतीफ़ सरकार जहिड़ो माण्हू अहिड़ा लफ़्ज़ बि ॻाल्हाए थो। जी, छा थो चए, हैफ़ तनी खे होए वतन जिन विसारियो। तहज़ीब में साणेह जी सिक सभ खां ऊची आहे। त असां पंहिंजे महिमान नवाज़ी सां गॾु पंहिंजे वैल्यूज़, पंहिंजे तहज़ीब, पंहिंजे वतन खे बि आबाद शाद सुखाल, साईं सदाईं करी मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार, आलिम सभु आबाद करी। त हीअ आलिम से आबाद करण जी दुआ आहे, पर पहिरीं मथे सिंध सुकार। जी, सजण ऐं साणे कंहिं अणासीअ विसरे, वाह वाह, मोहबतूं विसारण वारा न आहियूं, मोहबतुनि ते क़ुर्बान थियण वारा माण्हू। सजण ऐं साणे कंहिं अणासीअ विसरे, हैफ़ तनी खे हो वतन जिनी विसारियो। हीअ मिट्टी जी मोहबत, मिट्टी जो मान असांजो शान आहे। सदाईं सराह हुजो पंहिंजे इन तहज़ीबी अंगनि खे खणी। सदाईं गॾु ख़ुशि हुजो, जुड़िया हुजो, ज़मीन जे मान खे मथां कयो, हक़ मौजूद सदा मौजूद। थैंक यू सो मच प्रोफेसर साहब, अवां तमामु सुठियूं कल्चर जे हवाले सां, सिंध जे सकाफ़त जे हवाले सां ॻाल्हियूं ॿुधायूं, ऐं नसीरामा बि ॿुधियूं। बिल्कुलु, ऐं ज़ाहिर प्रोफेसर के एस नागपाल साहब खां वधीक केरु हिन ते सुठो ॻाल्हाए सघे थो। ॾाढियूं सुठियूं ॻाल्हियूं कयूं। कुझु तस्वीरूं असां वटि आहिनि जेकी सकाफ़त जे हवाले सां आहिनि, सो अवां खे ॾेखारींदासीं। पहिरीं तस्वीर शायदि की नसीरामा वटि आहे। ठीकु आहे, मूं वटि तस्वीर आहे त जीअं सोशल मीडिया जे जहान में झाती असीं पाईंदा आहियूं। अॼु जेकी असीं अव्हांखे तस्वीर ॾेखारे ॾिनासीं उहे सकाफ़ती ईद जे हवाले सां हूंदियूं त मुख़्तलिफ़ घरनि में ॿारड़ा केतिरी तयारी कनि पिया था। कुझु तस्वीरूं उन्हनि मोकिलियूं आहिनि, अव्हां सां शेयर कंदासीं। हीअ नंढड़ी ॿारड़ी आहे महविश सूमरो, केॾी क्यूट ॿारड़ी आहे, मोहन जो दड़ो घुमणु वई आहे कल्चर ॾींहं जे हवाले सां, ऐं उहा उते मौजूदु आहे। कल्चरल ड्रेस उन्हनि खे पातल आहे, पंहिंजी गाॾी जे ॿाहिरियों बीठी आहे, ॾाढी प्यारी पई लॻे। ऐं अहिड़ियूं खोड़ ॿियूं तस्वीरूं बि आहिनि असां वटि। ऐं
हिते हिकिड़ी ॿी तस्वीर बि मूं वटि आहे ऐं उहो जेकी नंढी ॿार आहे उहा टोपी अजरक डे जी तयारी करे रही आहे। टोपी हुन मथे ते पाती आहे ऐं ड्रेस ॾेखारे थी पंहिंजो ऐं सेल्फी कढाए थी। अंज़ला पंवर आहे, गुलशन हदीद सां हुनजो तालुक़ु आहे ऐं उन्हनि ही तस्वीर असांखे मोकिली आहे त हू हिन ॾिहाड़े जी तयारी कीअं पिया कनि। अव्हांखे बि चऊं पिया त सुभाणे को ॾींहुं आहे, अॼु जॾहिं असांजो प्रोग्राम ॾिसो त असांखे पंहिंजी तस्वीरूं मोकिलिजो। सो अव्हांजी तस्वीरूं बि ऐं अव्हांजे ॿारनि जी तस्वीरूं पंहिंजे प्रोग्राम में शामिलु कंदासीं। हिकिड़ी ॿी तस्वीर मूं वटि हीअ आहे, मां ॿुधायां हिकिड़ो ॿियो नंढो ॿारु आहे ऐं हुन वाइट कलर जो ड्रेस पातो आहे ऐं कुझु अजरक हुन गले में रखियो आहे, टोपी पाती आहे अजरक वारी ऐं अजरक वारी जैकेट पाती आहे। सॼो कुझु मां अव्हांखे ॿुधाईंदी हलां थी। इहो इलाही नंढो आहे, इलाही क्यूट आहे ऐं हिन जो नालो नसीर अव्हांखे पाण ॿुधाईंदो। हुनजो नालो आहे सिंधियार, सिंध जो ही यार आहे ऐं उन्हनि जी तरफ़ां ही तस्वीर आई आहे। अव्हांखे ॾेखारियूं पिया था, ॿियूं बि खोड़ तस्वीरूं अव्हांजी स्क्रीन ते हलंदियूं हूंदियूं, कुझु ते असीं ॻाल्हायूं पिया, ॿियूं ईअं ई असांजी टीम अव्हांखे ज़रूरु ॾेखारींदी हूंदी। ऐं ही हिकिड़ी तस्वीर ईद जेकी आहे न ॿारनि जी ज़ाहिर आहे ख़ुशी हूंदी आहे हुननि जी। ही ॿी तस्वीर आहे, अली ज़फ़र हिकिड़ो नओं गानो ॻायो आहे, सिंधी अली ज़फ़र आहे, हुन सां गॾु हिकिड़ी हुननि जी जेका साथी सिंगर आहे अले मुंहिंजा मारूड़ा, सिंध जो तमामु शानदार गीत, पॉपुलर गीत ऐं उहो बि हिननि कल्चर डे जे हवाले सां ई रिलीज़ कयो आहे कुझु ॾींहं पहिरियां। उन्हनि जी असां तस्वीर अव्हांखे ॾेखारियूं था छाकाणि त कॉपीराइट जो इशू आहे, उहो गीत अव्हांखे नथा ॿुधाए सघूं। सोशल मीडिया ते हीउ गीत काफ़ी वायरल थियो आहे, माण्हुनि वॾे तादाद में हिन खे पसंदि कयो आहे। असीं अली ज़फ़र जा बि शुक्रगुज़ार आहियूं। ॾिसो असीं बार बार इहो ई त चवंदा आहियूं त जेके सिंगर हुजनि, म्यूज़िशियन हुजनि, अदाकार हुजनि, उहे कंहिं बि हिकिड़ी ॿोली, क़ौम या मुल्क जा न आहिनि हूंदा, उहे असां सभिनी जा हूंदा आहिनि। सो अली ज़फ़र सिंध जे कल्चर ॾिहाड़े जो मौक़े सां ई अले मुंहिंजा मारूड़ा ॻायो आहे। सो असीं उन्हनि जे शुक्रगुज़ार आहियूं ऐं उमेद कयूं था त ॿिया जेके मोहबती माण्हू आहिनि, अहिड़ा सिंगर आहिनि, उहे बि अहिड़े क़िस्म जा गीत तयारु कंदा। अव्हां पंहिंजी तस्वीर, पंहिंजी वीडियोज़ असांखे मोकिले सघो था ऐं हिते असांजो टाइम थियो आहे वीडियोज़ शामिल कंदासीं। पहिरीं वीडियो शायदि अव्हां वटि आहे, असांजा ई साथी आहिनि अली गुल ऐं सोराब सुमरो साहब, उन्हनि बि हिकिड़ो गीत तयारु कयो आहे। वारी पुल ते उन्हनि हिकिड़ो गीत जेको आहे ठाहियो आहे, उहो बि अव्हांखे नज़र ईंदो। असीं सूफ़ी आहियूं माण्हू, ॾाढो ज़बरदस्त अंदाज़ सां। अव्हांखे ईअं न लॻे थी रुगो मज़ाहिया एक्टर आहिनि, पर सुठा सिंगर भी आहिनि। उन्हनि हिकिड़ो गीत तयारु कयो आहे ऐं कश्ती ते उन्हनि बेड़ी ते नज़र अचनि पिया था। ज़बरदस्त असांजे पुठियां बि उहा पुल अव्हांखे ऐं उहा बेड़ी नज़र ईंदी हूंदी। हा, ही लैंसडाउन पुल, रोहड़ी ऐं सखर जी पुल आहे। सही। अच्छा, हिकिड़ी ॿी वीडियो आहे जेकी दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में जेकी सिंधी रहनि था, उहे उते बि हिन ॾिहाड़ खे सेलिब्रेट कंदा आहिनि। ही चाइना मां असां वटि वीडियो आई आहे, उते जेके स्टूडेंट पढ़नि पिया था चाइना में, उहे पंहिंजे हिन ॾींहं खे कीअं सेलिब्रेट कनि था पिया। इहा वीडियो बि अव्हांखे नज़र ईंदी हूंदी। ऐं असीं बार बार जीअं अव्हांखे चऊं पिया त अव्हां वटि बि का वीडियो आहे, के तस्वीरूं आहिनि त अव्हां असां सां शेयर करे सघो था, उहे बि असीं पंहिंजे प्रोग्राम में शामिलु कंदासीं। सो हिते नाज़रीन सोशल मीडिया जो जेको ही जहान आहे उन मां असीं अव्हांखां मोकिलाईंदासीं हिन सेगमेंट मां, जेका अॼु जी असांजे ॿिए महिमान शख़्सियत आहे उन्हनि सां असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं। उहे ईअं सम्झो त हिकिड़ी दौर जी पूरी जी तारीख़ आहिनि, उन्हनि खां काफ़ी शयूं असीं सम्झण जी कोशिशि कंदासीं। कल्चर डे जे हवाले सां उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं, पर उन्हनि जी मुलाक़ात करायूं था अव्हांखे। बल्कि मां त चवां थी उन्हनि जे हर लफ़्ज़ में को न को मैसेज आहे, प्लीज़ ज़रूरु ॾिसजो। वठूं था शॉर्ट कमर्शियल ब्रेक। जी नाज़रीन, ब्रेक खां पोइ हिकु भेरो ॿीहर अव्हांखे भलीकार चऊं था ऐं पंहिंजे सकाफ़ती जेका ईद आहे, सकाफ़ती ॾिहाड़ो आहे, उन ते असीं ॻाल्हायूं था। ऐं जीअं असीं बार बार चवंदा आहियूं त ॿ मज़हबी ईदूं त असीं हर साल मल्हाईंदा आहियूं, पर हीअ जेका असांजी सकाफ़ती ईद आहे उनखे बि डिसंबर जीअं ई शुरू थींदो आहे, बल्कि उनखां पहिरियां ई उन जूं तयारियूं शुरू थी वेंदियूं आहिनि। घरनि में ॿारनि में तमामु घणो जोश ख़रोश असांखे नज़र ईंदो आहे। घरनि में वेठल जेके असां न्याणियूं आहिनि या जेके वर्किंग वुमेन आहिनि, हर सिंधी पोइ सिंध में रहे थो, सिंध खां ॿाहिरि रहे थो, हिन ईद खे, हिन ॾिहाड़े खे ऑन करे थो ऐं हिन खे मल्हाए पियो थो। सो असांजो ही प्रोग्राम बि उनजो ई हिसो आहे। सो हिन वक़्तु जंहिं महिमान शख़्सियत असांखे जॉइन कयो आहे, उन्हनि जी शख़्सियत जा खोड़ सारा पहलू आहिनि। पाण बहितरीनु कहाणीकार बि आहिनि, सुठा शाइर बि आहिनि, मौक़िक़ बि आहिनि, रिसर्चर बि आहिनि ऐं उन सां गॾोगॾु माज़ी जा
स्टूडेंट लीडर जेके उहा बि रहिया, उनखां सवाइ लीडर बि रहिया, उन्हनि सियासत बि कई। ऐं अॼु बि जेका उन्हनि जी उमिरि आहे, ऐं त दावा सां चवंदो आहियां त असांजी उमिरि जा जेके नौजवान आहिनि उहे एतिरो कमु नथा कनि, हू एतिरो कमु कनि था पिया। ताज़ा उन्हनि जेके किताब आंदा आहिनि उन्हनि जो बि असीं ज़रूरु ज़िक्र कंदासीं, ऐं पोइ अव्हांखे ख़बर पवंदी त असांजा अॼु जेके महिमान आहिनि उहे केरु आहिनि। सो अव्हांजो इहो जेको सस्पेंस आहे उहो टोड़ियूं था ऐं उन शख़्सियत सां अव्हांजी करायूं था मुलाक़ात। साईं मदद अली सिंधी साहिब जेके आहिनि उहे असांजा अॼु जा महिमान आहिनि। नो डाउट असांजी मोटिवेशन आहिनि, घणो कुझु उन्हनि खां सिखूं पिया था असीं। अॼु बि मदद साहिब तमामु घणी महिरबानी। साईं महिरबानी असांखे टाइम ॾिनो। यादि कयो सर, कीअं आहियो अमा? तव्हां ख़ुशि आहियो? बिल्कुलु सर, तव्हां यादि कयोसीं अची। न इहा अव्हांजी मोहबत आहे। सो कीअं पिया गुज़रनि अॼु जा ॾींहं अव्हांजा, ख़ासि तौर ते ही वबा जो दौरु पियो हले ऐं उन जे ॾींहंनि में ज़ाहिर आहे ज़िंदगी जे गाॾे खे बि हलणो आहे, मुहतात बि रहणु खपे, पर अव्हांजी जेके मसरूफ़ियतूं आहिनि मुहतात रहणु खपे, पर हाणे महिनत कश माण्हू आहियूं, सो महिनत करियूं था त तॾहिं घर जो कमु हले थो। सही, त कमु त हले पियो सिंध जे तारीख़ ते, सकाफ़त ते। तव्हां ख़बर आहे त अॻे बि असां बिल्कुलु केतिरा किताब छपिराया। गंज शरीफ़ जेको आहे सो उर्दू, सिंधी ऐं 3 ॿोलियुनि में, डॉक्टर गुरबख्शानी जो रिसालो ओरिजिनल शिकिल में। तंहिंखां पोइ मूं अव्हांखे ॾिनो हुओ हिकिड़ो एल्बम सिंध स्केचिस, अंग्रेज़ 1843 जो। ॿिया केतिरा किताब आहिनि। उनखां सवाइ सचल ते अव्हां ताज़ो किताब आंदो, शिकारपुर जी तारीख़ ते किताब आंदो, हशू केवल रामाणी ते अव्हां किताब आंदो, अयास सनासी ते अव्हां किताब आंदो। उहो ई त चवंदा आहिनि कुझु सालनि में नौजवान एतिरो कमु नथा कनि। वरी ताज़ो भिटाई जे मेले ते असांजो साईं सरदार शाह वज़ीर सकाफ़त जी ख़्वाहिश हुई त नियाज़ हमायूं ने कंहिं ज़माने में फ़ारसी में तर्जुमो कयो हो, बिल्कुलु, जेको काफ़ी ज़माने खां ईअं गुम हो। सो असां कोशिशि करे फ़ारसी ऐं अरबीअ जो शाह लतीफ़ जो तर्जुमो हींअर छपिरायोसीं, जेको मूं ई एडिट कयो, उहो हींअर ताज़ो ज़ाहिर थियो आहे। कमु त हले पियो, मीर शाह इनायत ते कमु त हले पियो, ऐं कम खां सवाइ रही कोन था सघे। सही। ऐं जॾहिं सच अव्हांखे ॾिसूं था न त माना हिकिड़ी हसरत थी रहिजी वञे, अॼु जेको नौजवान आहे या जेके बि नौजवान खां मथी जेका टही जा असांजा अदीब शाइर आहिनि, असीं कंहिंजी गिला कोन था कयूं, पर उहा महिनत वारो अंसर उन्हनि में तमामु घटि नज़र थो अचे। इहा मुंहिंजी परसेप्शन आहे या अव्हांखे बि ईअं लॻे थो? बसि हाणे आउं ते को वधीक राय त कोन ॾींदुसि, हू बि कमु कनि पिया, हर माण्हू जी पंहिंजी हिकिड़ी आहे। असां वरी छाकाणि त शुरूआति में इन्हनि सियासी तहरीकुनि सां गॾु रहियासीं, कामरेडनि सां, क़ौम परस्तनि वारी तहरीकुनि में, त हलण ऐं जाखोड़ करणु हिकिड़ी जेका आहे उहा हुई, त उहा आहे। हू बि कमु कनि पिया, कमु हले पियो सिंध जे। हाणे ॾिसो हींअर बि सिंध जे ॿोली सकाफ़त या हिन ॾे ते सभु गॾिजी पिया कमु कनि, नौजवान कमु कनि पिया। सो आउं त मां पूरी उमेद आहियां, सुठी ॻाल्हि आहे। अच्छा सर, सिंधी अदबी संगत जो किरदारु हाणे तव्हां कीअं पिया ॾिसो? सिंधी अदबी संगत हाणे छा आहे त हिन वक़्तु छाकाणि त इलेक्शन जे करे ॿिनि ग्रुपनि में थी वई आहे। बहरहाल हिकिड़ी आहे त इहा ट्रेजेडी, कंहिं वक़्त में हुननि जो सुठो किरदारु हुयो। असां कोशिशि कई कुझु वक़्तु अॻु हिननि ॿिन्ही ग्रुपनि खे असां सॾायो मजीद कीरे में, सकरंड जे भर में। साईं जेम्स जो पुटु आहे ज़िया शाह, सही, उन्हनि सां मीटिंग कराईसीं, पर पोइ उहो फ़ैसिलो बि थियो, पर पोइ ॿिन्ही धुरनि मुंहिंजे ख़्याल में त हिकिड़ी धुर न मञियो, इन करे पोइ इलेक्शन वारा 2 थी वियूं। बहरहाल सिंधी बि संगत हींअर 2 आहिनि, ऐं ॿई पंहिंजी जाइ ते जज़्बे सां त सरशार आहिनि, पर 2 आहिनि। सही। संगत जो किरदारु उन ते ज़रूरु ईंदासीं, पर कल्चर जहाड़ो जंहिंजो असांजी प्रोग्राम, उन ते जेकॾहिं अचूं त कीअं बि ॾिसो हिन जहाड़े जी जेका इम्पोर्टेंस आहे, 11 साल हाणे थियणु वञनि पिया, 9 खां शुरूआति थी, ऐं ॼण त जीअं इंट्रो में मूं चयो त हीअ असांजी हिकिड़ी सकाफ़ती ईद थी, हुनजो हिकिड़ो एडिशन थी वियो आहे, त अव्हां इनखे कीअं पिया ॾिसो? आउं सम्झां थो कि तमामु सुठी ॻाल्हि आहे। ऐं इन करे बि चवां थो जॾहिं असां शुरूआति कई त उहो ॾाढो अॼु खां अधु सदी अॻु जी ॻाल्हि आहे। 1966, 67 में इहे ॻाल्हियूं ॾाढियूं ॾुखियूं हुयूं। सिंध जो नालो वठणु ॾोह हो, उन वक़्तु इहा शुरूआति थी सिंधी शाम जी इन क़िस्म जी तक़रीबुनि जी, ऐं माण्हुनि में त जज़्बो कोन हो। उनजे भेट में जॾहिं ॾिसिजे त आस्ते आस्ते क़ुर्बानियूं ॾिनियूं माण्हुनि, सिंधी ॿोली लिस्टुनि जी तहरीक, सिंधी शागिर्द जेलनि में विया, तहरीकूं हलियूं, सिंध जी ॻाल्हि थी त भई सिंध असांजो पंहिंजो वतन आहे जंहिंजी 5000 साल तहज़ीब आहे, उनजो शानदार ॿोली आहे, उनजो हिकिड़ो बैकग्राउंड आहे। हाणे उहो अहसासु जाॻियो आहे, अजरक टोपी, पंहिंजी ॿोलीअ सां, पंहिंजे वतन सां मुहबत। ऐं सम्झां थो इहा तमामु वॾी ॻाल्हि आहे। इन में उन क़ुर्बानीअ खे ऐं उन जिदोजहद खे
ज़रूरु शामिलु करणु खपे। ही ईअं सम्झो त हुनजो हिकिड़ो तसलसल आहे न, सो ज़ाहिर आहे उहे ॿिज त पोखियल हुआ पर हाणे उहे ऐं हींअर उरूज ते आई आहे, सुठी ॻाल्हि आहे। पंहिंजे वतन लाइ, पंहिंजे ॿोलीअ लाइ मुहबत रखणु को बि ॾोह कोन्हे, ऐं इहो हिकिड़ो फितरी अमल आहे। सही। पोइ ही जॾहिं असीं अहिड़ा ॾिहाड़ मल्हायूं पिया त कीअं बि सम्झो त पोइ उहा सनती हिसाब सां बि जेकॾहिं अचूं न, टोपी, अजरक हुजे, गज हुजे, या जेको कुझु ही सामान असांजे अॻियां पियो आहे, उनखे केतिरी हथी मिली आहे अव्हांजे ख़्याल में, या ओवरऑल असांजी जेका सकाफ़त आहे उहा दुनिया लेवल ते इंट्रोड्यूस करण में केतिरो मददगार? वॾी मदद मिली। हाणे ॾिसो न, अजरक, टोपी, इहे शयूं जेके हुयूं आहिस्ते आहिस्ते हाणे हुनजी ख़ुदि मां सम्झां थो ज़ोर बि थी आहे। हा बिल्कुलु। ऐं ॿाहिरिनि मुल्कनि ताईं बि इहा ॻाल्हि थी आहे त बाबा हीअ ॾिसो न, मोहन जो दड़ो त हर कंहिंखे ख़बर हुई। 50,000 साल तहज़ीब आहे जेका कंहिं बि इन दुनिया में अहिड़ी का कोन्हे जंहिंखे इहा उन वक़्तु बि ही माण्हू वापार लाइ मिस्र इन पासे वेंदा हुआ मेलूहा जे नाले सां। तव्हां तसवर कयो, जंहिं क़ौम वटि 50,000 साल पुराणी शयूं हुजनि, जेकी शयूं तहज़ीब यादि न करे त पोइ त हाणे वॾी ट्रेजेडी आहे। सही। मतिलबु सम्झो पियो त हिननि ॾिहाड़नि जे मल्हाइजण सां बि हिकिड़ो सुठो इम्पैक्ट पवे, तमामु सुठो माशी हिसाब सां बि, ऐं ओवरऑल बि पंहिंजे कल्चर खे प्रमोट करण में क़ौमी ॾींहुं थी वियो आहे। जीअं ॿियनि हिंदुस्तान में चेटी चंड मल्हाइनि था, तीअं असां वटि ॿोली ॾींहुं थी वियो आहे। हिकु तमामु सुठी ॻाल्हि आहे, जिते जेतिरी बि तारीफ़ कजे उहा घटि आहे। सही। बिल्कुलु सर। हिते जेकॾहिं अदब, शाइरी, सियासत ऐं सहाफ़त खे ॾिसिजे त उन्हनि जो किरदारु अव्हांखे अॼुकल्ह कीअं पियो लॻे? उन दौर जा अव्हां माण्हू ॾिठा, उन्हनि जी महिनत ॾिठी, ऐं अॼु जा जेके असांजा अदीब आहिनि, सहाफ़ी आहिनि, शाइर, उहे समाज लाइ जेतिरो उनखे कंट्रीब्यूट करणु खपे तानी सहूलियत उहे कनि पिया। कयो आहे, पर हाणे पॉइंट हर दौर जूं पंहिंजूं तक़ाज़ा हूंदियूं आहिनि। बिल्कुलु। उन्हनि तक़ाज़नि मुताबिक़ हू दौर बि हो, हीअ बि दौर आहे। हाणे उन वक़्तु टीवी चैनल त कोन हुआ, PTV हो, उहो अधु कलाक जो प्रोग्राम पेश कंदो हो। बिल्कुलु सर। रेडियो तां बि कंहिं ज़माने ते मूंखे यादि कलाक जो प्रोग्राम ईंदो, 12 खां 1 ताईं बसि। पर हाणे दौर बदिलिया। उन वक़्तु सिंधी प्रेस बि तमामु चंद अख़बारूं हूंदियूं हुयूं, ऐं उहे उन्हनि हिकिड़ो पंहिंजी ॿोलीअ लाइ, सकाफ़त लाइ वॾी रिसालनि, सिंधी रिसालनि, सिंधी अख़बारुनि वॾो कमु कयो। हाणे हिन वक़्तु हाणे ॾिसो तव्हांजा चैनल आहिनि, ठीकु आहे, इहो कोन थो चवां त को, पर उन मां पंहिंजा इक़्तिसादी फ़ाइदा पंहिंजा आहिनि, पर पंहिंजी ॿोली, पंहिंजी सकाफ़त लाइ ही चैनल बि कमु कनि पिया। बिल्कुलु सुठी ॻाल्हि आहे। ऐं वक़्तु मुताबिक़ पंहिंजूं तक़ाज़ो हूंदियूं आहिनि, उन तक़ाज़नि मुताबिक़ कमु थींदो आहे। सही। तक़ाज़ो पंहिंजी जॻह ते, पर जेको अव्हांजो दौर असीं ॾिसूं था, सोणी वारो दौर या ॿियो, ऐं जेको अव्हां ॾिठो आहे त छापा, पोइ उहे प्रेस बंदि थियणु, मैगज़ीननि ते पाबंदियूं लॻणु, अख़बारनि ते, अॼु त असीं ॾिसूं था, एस नंढिड़ो जर्नलिस्ट आहियां मां, असां में सेल्फ सेंसरशिप ॾाढी अची वई आहे। केरु चवे न चवे, पाण ई एॾो ख़ौफ़ जो माहौल या आहे, सेल्फ सेंसरशिप जो असीं शिकार थी विया। पर उन दौर जे सहाफ़ी बि हिकिड़ी मज़ाहिमत पे कई। साईं ॾिसो न, को वक़्तु अहिड़ो हो, अयूब ख़ान जो दौर हो, जंहिंमें सिंधी अख़बारूं ॿ हुयूं वधि में वधि, इबरत, महराण ऐं हिलाल पाकिस्तान पोइ निकिती। पर अयूब ख़ान जे दौर में सिंधी प्रेस ते बि बंदिश हूंदी हुई। 1962 जो ऑर्डिनेंस उन मुताबिक़, तव्हां हिकिड़ी हैरत अंगेज़ ॻाल्हि ॿुधायांव, 4 मार्च 1967 में सिंधी शागिर्दनि जो जेको थी तशदुद थियो हो, उहा ख़बर रोकराई वई, ॿिए ॾींहुं कोन वई, फ़क़ति हैंड आउट हलियो। उहो हैंड आउट अख़बारुनि छपियो, सरकारी हो। त उन जे दौर लाइ आहिस्ते आहिस्ते पोइ ॾिसो त वरी पोइ सिंधी रिसालनि पंहिंजो किरदारु अदा कयो। सुहिणी, अॻिते क़दम, रूह रिहाण उन वक़्तु तमामु बहितरीनु रिसालो हो। त जेको सिंधी प्रेस न करे सघी उन वक़्तु अयूब ख़ान जे दौर में, उहो सिंधी रिसालनि कयो। वरी ॿियो बि हिकिड़ो अहिड़ो दौरु आयो जंहिंमें बि सिंधी रिसालनि वॾो कमु कयो। पोइ प्रेसूं बंदि थियूं, रिसाला बंदि थिया, पर पोइ उन सां का ॻाल्हि रुकिजी कान वई, क़ुर्बानियूं ॾिनियूं वयूं। पर ॾिसो त जिन ॻाल्हियुनि जे करे उहे शयूं थियूं, उहे ॻाल्हियूं अॼु कयूं वञनि थियूं। मिसाल तौरु पराउण शर्ट अनामी आहे, सूबाई ख़ुदि मुख़्तारी जॾहिं असां ॻाल्हि कई 73 में, त असां उन ते वक़्तु सख़्तु असां ते असांखे मज़ामत करणी पइजी वई। असांजे घरनि ते छापा बि लॻा, पीउ बि गिरफ़्तार थियो, वञिणो पियो। पर कोड़ वक़्तु आयो त उहो ख़ुदि हाणे पराउण शर्ट अनामी सभु ॻाल्हियूं कनि पिया। माना असीं 1973 में सही हुआसीं, ही असांजा दोस्त जेके आहिनि से उन वक़्तु शायदि सही कोन हुआ। बहरहाल सुठी ॻाल्हि आहे, देरि आहे दुरुस्त आहे। अॼु पराउण शर्ट अनामी ही सिंध जी ॻाल्हि उहे माण्हू कनि पिया, उहे पार्टियूं कनि पियूं जेके पहिरीं न कंदियूं। सही।
इहो हिकिड़ो चेंज त आयो आहे ऐं उनमें नो डाउट तानिया इन्हनि माण्हुनि जो किरदारु आहे बिल्कुलु मां उहो ई ॿुधां पई इहे पाण चवनि पिया पहिरां त इलाही ॾुखियो टाइम ॾिठो इन्हनि ऐं अच्छा सर हाणे जेकी यूथ आहे सिर्फ़ु अॼु जे ॾींहं ते सकाफ़ती ॾींहुं आहे सिर्फ़ु अजरक पाइणु टोपी पाइणु ई न आहे सर अव्हांखे छा थो लॻे त हाणे असांखे थोरो अॻिते वधणु घुरिजे असांखे पंहिंजे समाज लाइ पंहिंजे सिंध लाइ कुझु करणु घुरिजे तव्हांजी ॻाल्हि सही आहे हाणे असां वटि सिंध जे माण्हुनि लाइ वाहिद जेको मां सम्झंदो आहियां तरक़ी जो ज़रियो तइलीम आहे तइलीम जो सही मयार दुरुस्त न थींदो असांजे ॿाहिराड़ियुनि में स्कूलनि जी हालत बहितर न थींदी ऐं सम्झां थो त इहो सभिनी खे गॾिजी करणु खपे ख़ासि तरह अव्हां चैनल्स वारनि खे बि इन ते सिंध जे तइलीम ते हिकिड़ा ख़ासि इंस्पेक्शन टीमूं रखणु खपनि स्कूलनि जी हालत ॾिसो ऐं उनखे मॉनिटरिंग तव्हांखे करणु खपे त उहो वाक़ई थिए पियो न पियो थिए जी नाज़रीन मदद अली सिंधी साहब सां असां मुख़्तलिफ़ मामलनि ते ॻाल्हि ॿोल कयूं पिया अञा बि असीं उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं खोड़ उन्हनि खां ॻाल्हियूं पुछंदासीं कुझु उन्हनि खां सम्झण जी कोशिशि कंदासीं मक़सदु इहो ई आहे त जीअं उन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधी करे न रुॻो असां पर जेके असांजा ॾिसंदड़ आहिनि उन्हनि में हिकिड़ो उत्साह पैदा थिए उन्हनि खे ख़बर पए त अॼु जेको इहे असीं ॾींहं मल्हायूं पिया था वेठा हीअ जेके असां लाइ एतिरियूं हाणे आसानियूं थियूं आहिनि एतिरो कुझु असीं ॻाल्हायूं था वेठा त उनजे पुठियां केॾी वॾी हिकिड़ी क़ुर्बानी आहे तॾहिं असीं हिन मुक़ाम ते पहुता आहियूं सो हीअ ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो असांजो जारी रहंदो पर हिते वक़्तु थियो आहे मुख़्तसिर ब्रेक जो जी नाज़रीन ब्रेक खां पोइ हिकु भेरो ॿीहर अव्हांखे चऊं था भलीकार ऐं मदद अली सिंधी साहब असां सां गॾु मौजूदु आहिनि उन्हनि सां असीं ॻाल्हि ॿोल जो सिलसिले खे उतां खां ई कंटिन्यू कंदासीं मदद साहिबु जेको तानिया जो सुवालु हो ऐं जेकॾहिं उन ते वरी अचां त तानिया शायदि पुछणु इहो बि चाहियो जेतिरे क़दुरु आउं सम्झी सघियो आहियां तानिया त छा सिर्फ़ु टोपी अजरक पाइणु ऐं हीउ हिकिड़ो ॾींहुं सेलिब्रेट करणु ई इनफ आहे या असांखे हिन ॾिहाड़े ते पंहिंजे के गोल्स जेके आहिनि के मक़सद जेके आहिनि उहे तइ करणु खपनि पूरे साल में असां उन ते केतिरो कमु कयोसीं ऐं वरी जॾहिं नेक्स्ट ईयर असीं उहो ॾींहुं मल्हायूं त हर माण्हू पंहिंजो एहतिसाब पाण करे त असां पंहिंजी धरती जे लाइ धरती वारनि लाइ केतिरो कंट्रीब्यूट कयो आहे तव्हां तमामु सुठी ॻाल्हि कई आहे ऐं सम्झां थो इहो सुवालु वरी उछलाइणु खपे असांखे ख़ुदि हिन ॾींहुं मल्हाइण वारनि लाइ त उहो हिन ॻाल्हि जो तइन कनि मुक़ररु कनि त अचो त हिन साल असीं वाइदो करियूं त असीं पंहिंजे सिंध में तइलीम ऐं बुनियादी सहूलियतुनि लाइ कमु कंदासीं पोइ ॾिसूं साल में असां छा कयो आहे मिसाल तौरु साल में असां तव्हांजो चैनल आहे या ॿिया चैनल आहिनि तइलीम स्कूलनि खे वठनि था घणा स्कूल आहिनि असांजे सिंध में घणा प्राइमरी स्कूल आहिनि घणा खुलियल आहिनि घणा बंदि आहिनि मिडिल स्कूल घणा आहिनि हाई स्कूलनि जी छा पोज़ीशन आहे इहे समूरियुनि ॻाल्हियुनि ऐं मुआसिबो ज़रूरी आहे ॾिसो न हू बि हाणे उस्तादनि जी पंहिंजूं यूनियन्स आहिनि हू पंहिंजे हक़नि लाइ विढ़नि था उस्तादनि जा पघार सुठा आहिनि इहो त अॻूणो दौरु कोन्हे जंहिंमें घटि पघार जेकॾहिं पघार सुठो आहे त हुनखे पाबंद कयो वञे त उहे स्कूलनि में वञनि तइलीम ते तवजो ॾियनि मूं तव्हांखे अर्ज़ु कयो त तइलीम खां सवाइ ॿी का बि शइ कान्हे ॿी ॻाल्हि इहा त अंग्रेज़ीअ खे कंपलसरी करणु खपे प्राइमरी स्कूलनि खां वठी त घटि में घटि इहा जेका ABCD अॻिते सिखनि था त शुरूआति में सिखनि त जीअं वॾनि शहरनि में तव्हां ॾिसो त हाणे वॾा वॾा स्कूल खुली विया आहिनि टंडे मोहम्मद ख़ान में या ठुल में बि इहे प्राइवेट स्कूल खुलिया पिया आहिनि त सरकारी स्कूलनि जी जेका हालति ॾींहों ॾींहुं ख़राबु थींदी पई वई उहो बहितर करणु हुकूमत जो कमु आहे ऐं उनजो मुआसिबो करणु उनखे उहो सभिनी चैनलनि ऐं मीडिया जो अच्छा मतलब सब इते जेकर अंग्रेजी तो बिल्कुल आहे ऐं उहा करणु खपे ज़ाहिर आहे अॼु दौर जी ॿोली आहे पर असीं पंहिंजी ॿोली खां परे थींदा पिया वञूं स्कूलनि में नथी पढ़ाई वञे साईं सरदार शाह साहिब जन एजुकेशन मिनिस्टर हुआ नो डाउट उन्हनि वॾियूं कोशिशूं वरितियूं एतिरे ते उन्हनि चयो त उन्हनि जा लाइसेंस असीं कैंसिल कंदासीं ऐं उन्हनि हिकिड़ी कोशिशि वरिती पर इहो कहिड़ो वॾो अलमियो था ॾिसो त असीं जेके शहरनि में रहूं था वॾनि में असांजा ॿार सिंधी नथा पढ़नि सिंधी उन्हनि वीचारनि खे ॻाल्हाइणु कोन थी अचे उनमें वालदेन जी केतिरी ज़िम्मेवारी आहे ऐं इन्हनि स्कूलनि खे असीं कीअं पाबंद कयूं जो उहे असांजी ॿोली पढ़ाइनि साईं ॾिसो न स्कूलनि खे जेतिरो पाबंद करण जो कमु आहे साईं सरदार शाह जॾहिं वज़ीर तइलीम हो त पाबंद बि कयो हुई ऐं उनखे लाज़मी करार ॾिनी त तव्हां पढ़ायो जेके तरह मूं ॿुधो आहे त हाणे उन्हनि स्कूलनि में जीअं ऐं नाला त कोन थो वठां स्कूलनि जा वॾा वॾा जेके स्कूल आहिनि उहे हिते छा पर सॼी सिंध में पकड़ियल आहिनि उनखे पाबंद कयो वियो आहे पर हाणे इहो ख़ुदि चेक करणु खपे इहो चेक केरु कंदो माइट त कोन कंदा न माइट चवंदा भई असांजो औलाद सुठो पढ़े पियो इंग्लिश मीडियम स्कूल्स में इहो वरी असां माण्हुनि ते जेके सुजाग माण्हू आहियूं जेके सुजाग इदारा आहिनि अख़बारूं आहिनि
मीडिया ख़ासि तरह हींअर तमामु घणी जेका इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे उन ते वॾी जवाबदारी आहे। सही उहो ई कमु करे सघनि था। मिसाल तौरु अचो त पाण सर्वे करे ॾिसूं त घणनि स्कूलनि में इहा इम्प्लीमेंट थियो आहे, न थियो आहे, न थियो आहे त उन्हनि ते तदारक कजे। इहो सिलसिलो सॼो हुकूमत जो ई आहे जेको करे सघनि था। ॿी ॻाल्हि इहा त तइलीम जेका तव्हां सिंधी ॻाल्हि कई त अव्हां जी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे त असांजो नौजवान नसुल जेको उन्हनि खे सिंधी पढ़णु कान थी अचे। तख़्ती जी ख़बर न आहे सर, तख़्ती जी ख़बर न आहे। तख़्ती त हाणे मक़सदु लिखाइण ई नथा, लिखाइनि ई कोन था। असां त लिखियो, असांजी हैंड राइटिंग इन करे सुठी आहे। मिसाल तौरु सूरत ख़ती त ठहियो पर डिक्टेशन, हाणे मां हिकिड़ी मिसाल ॿुधायां। मूं हिकु नौजवान मूं वटि कंहिं ऑफिस में मूं हुनखे चयो त मूं वटि हीअं थोरो टाइम कोन्हे, तूं लिख। आउं त लिखां, मूं हुनखे लिखाइणु शुरू कयो। मूं महसूसु कयो त हू सिंधी ग़लति पियो लिखे। मूं चयो बाबा तव्हांखे डिक्टेशन स्कूल में कोन ॾींदा हुआ छा? की कहिड़ी? मूं चयो तव्हांखे ॿुधाइजे तईं भई लिखो, चई असां कोन करायूं। त हाणे इहा केॾी ट्रेजेडी आहे त जेके आउं तव्हां सां ॻाल्हाए पियो तईं नोट वठो, तईं त वठी सघो था, छाकाणि तईं सिखी आया आहियो। पर हिननि खे सेखारीनि कोन था, नथा सेखारीनि, हुन उस्तादनि जो ॾोह आहे। समूरियूं ॻाल्हियूं जेके आहिनि इहो सॼो त गवर्नमेंट करे सघे थी। ऐं ॿियो त हुननि जो, जीअं मूं तव्हांखे चयो त कंहिं ज़माने में सिंधी अख़बारूं अमीन हूंदियूं, पंहिंजे क़ौम जूं, पंहिंजे ॿोलीअ जूं रिसाला, उहे पुछाड़ो कंदा हुआ। तीअं तव्हां माण्हुनि खे बि इहे शयूं करणु खपनि। ऐं वरी किताबनि जी तादाद वधे थी, बैगनि जो वज़न वधे थो, पर नतीजो कुझु बि न आहे। हाणे यकीननि जेके ही प्राइवेट स्कूल आहिनि तिन जा एतिरा उन्हनि कोर्स ते किताब रखी छॾिया आहिनि जो ॾाढो ॾुखी ॻाल्हि आहे। पर इहो सॼो कमु पाण कोन था करे सघूं, माइट कोन कंदा। माइट चवंदा भई ठीकु आहे वेठा पढ़नि, इहो गवर्नमेंट करे सघे थी, इहो तइलीम खातो करे सघे थो। उहो केतिरे ताईं थो करे उनजो पुछाणो तमामु ज़रूरी। सही। अच्छा मदद साहब मौजूदु आहिनि त उनजो असीं फ़ाइदो वठूं। मदद साहब, जेके जीअं अव्हां चयो त हर दौर जूं पंहिंजूं तक़ाज़ाऊं हूंदियूं आहिनि, नो डाउट माज़ी ॾाढो सख़्तु हो, पर जेकॾहिं अॼु जे दौर खे बि असीं ॾिसूं त कुझु शयूं असांखे नज़र अचनि थियूं, कुझु नज़र नथियूं अचनि। उहे साज़िशूं असांजी धरती जे लाइ थियनि पियूं। ॿेटनि जो मसइलो अव्हां जे साम्हूं आहे। कराची शहर या जेके असांजा वॾा शहर आहिनि, इवन जेके असांजूं ज़मीनूं आहिनि, उहे कीअं तीनवाल थियनि पियूं थियूं। नूरियाबाद क्रॉस करे वियो आहे, सॼियूं माना इहे केर आहिनि, केर पिया आबाद थियनि, कहिड़ियूं हाउसिंग सोसाइटियूं पियूं ठहनि। त कीअं बि ॾिसो सिंध जो जेको फ्यूचर आहे या जिन हालतुनि में असीं गुज़ारियूं पिया, उहे बि त कंहिं घटि न आहिनि। ख़तरा असांखे जेके आहिनि घटि। हाणे त हिकिड़ो मे बि मां पढ़ियो हुजे, मुंहिंजो सुवालु डिघो पियो थिए, त 2050 जो हिकिड़ो प्लान हले पियो थो सोशल मीडिया में। उन में ॾेखारियो वियो आहे त सिंध त मतिलबु ईअं सम्झो हूंदी ई कोन आहे। मुख़्तलिफ़ तरीक़नि सां उहे किथां किथां इंडिकेटर्स असांखे नज़र बि अचनि पियो त हालतूं केतिरियूं ख़तरनाक आहिनि। अव्हांजी ॻाल्हि ॾाढी सही बि आहे, ॾाढी इहा आहे त ॾुखो ईंदड़ ॻाल्हि। पर हाणे छाकाणि त मूं ॾिठो आहे त सिंध तारीख़ जे मुख़्तलिफ़ दौरनि में हमलियावरनि जे ज़ुद में रही आहे। इहो ई सबबु आहे जो अंग्रेज़ जॾहिं आया त रिचर्ड ब्रिटन जेको मशहूरु हो, उन सिंध खे अनहैप्पी वैली लिखियो। एॾो हिकिड़ो इहो अजीबो ग़रीब लफ़्ज़ आहे। अनहैप्पी वैली उन वक़्तु बि हुई, अनहैप्पी वैली हींअर बि आहे। हीअ जेका तव्हां सिचुएशन ॿुधायो पिया, हाणे इहे ॻाल्हियूं हुयूं जिते असां उन वक़्तु इहे दाऊं पिए कयूं त बाबा 73 जे आइन में जेका इहा शिक आहे त पाकिस्तान जो हिकु सूबे जो माण्हू ॿिए सूबे में आबाद नथो थी सघे, अॻे न थी सघियो। पर 73 जी आइन में इहा ॻाल्हि अची वई। उनजे करे तव्हां ॾिसो त उन खां पोइ तमामु घणी लोध आई आहे। इन्फ्लक्स जेका आबादीअ जो जेको दबाव आहे उहो सिंध ते तमामु घणो आहे। असां हिन में हमेशह मूं जॾहिं बि एडिटोरियल कंहिं ज़माने में लिखिया आहिनि या कालम लिखिया आहिनि त मूं हुन हुकूमत सिंध जी इहा सपोर्ट कई आहे त बाबा ही पाकिस्तान जो वाहिद सूबो, वाहिद हुकूमत आहे जेको आबादी जो दबाव पिया बर्दाश्त कनि। सूबे सरहद जा माण्हू बि हिते, ॿियनि सूबनि जा माण्हू बि हिते। त पोइ मसइलनि खे केरु पियो मोड़े? बिजली बि ॾींदा, पाणी बि ॾींदा, बुनियादी सहूलियत बि कंदा। चवंदा त हीउ मसइलो आहे, हीउ मसइलो आहे, रस्ता ख़राबु आहिनि। बाबा हीअ सिंध हुकूमत बि किथां मोड़ींदी? आबादी इन्फ्लक्स जेसिताईं न ख़तमु थींदो तेसि ताईं सिंध ते डेमोक्रेसी जी तलवार जेका आहे लटकियल रहंदी। पर सिंधी माण्हू केतिरनि दॿाउनि खां पोइ बि पंहिंजे वजूद खे बचाईंदो आयो आहे। असीं तारीख़ जे माज़ीअ खे ॾिसी इहो सम्झी सघूं था त ख़ुदा कंदो त इन ईंदड़ जेको ताईं 2050 जी ॻाल्हि था करियो, सिंध क़ाइमु रहंदी, सिंधी ॿोली क़ाइमु रहंदी, सिंध जी सकाफ़त क़ाइमु रहंदी। ऐं सिंधी माण्हू हीउ ॾुखियो आहे। मोहन जे दड़ जी तबाही बि ख़ौफ़नाक हुई। पार्टीशन जेका थी उन मां खां पोइ सिंध हिकिड़ी सॼी आबादी हिकिड़े अजीब दबाव में अची वई। इन्हनि शयुनि मां पाण बचाईंदी आई आहे, पर सुजाॻ रहणु ज़रूरी आहे। सुजाॻी तव्हां असीं
ॿिया सभु बाशोर क़ौम जेके माण्हू आहिनि उहे करे सघनि। सो उहो ई सुवाल त उहे जेके सोचींदड़ ज़हन आहिनि जेके समाज में थोरो घणो असर सूख रखनि था उहे अव्हांखे लॻे पियो त पंहिंजो किरदारु उहो अदा कनि पिया? से आउं त सम्झां थो कनि पिया। ॾिसो न इहे ॻाल्हियूं तॾहिं त थियनि पियूं जो ॻाल्हियूं थियनि पियूं। हाणे हीउ ॿेटनि जो मसइलो थियो त ॾिसो हीअ जेके सिंध जूं जेके क़ौमी पार्टियूं आहिनि इहे बि हिकिड़ियूं जेके उहे पार्टियूं आहिनि जेके सिंध लाइ मैदान में अचनि थियूं। ऐं मूंखे चवंदा आहिनि तव्हां मुंहिंजो भई इहे बि हिकिड़े क़िस्म जूं सिंध जे लाइ वणंदड़ ताक़तूं आहिनि न, इहे बि हुअणु ज़रूरी आहिनि। ॿियो जेके बरसरार इक़्तिदार हुकूमतूं अचनि थियूं तुंहिंजो फ़र्ज़ु आहे त बाबा जिन खां वोट था वठी अचो तुंहिंजे हक़नि जो तहफ़ुज़ कयो। ऐं वरी जेका वफ़ाक़ जी होड़ था ॾिसूं, हिकिड़ा सूबाई असेंबली ठाराह मंज़ूर थी करे सरेआम चवनि पिया असां NOC कैंसिल कई, पर टियों ॾींहुं बि मूं वज़ीर आज़म साहिब जी स्टेटमेंट पढ़ी त न ऐं इहो शहर ॿेटनि ते असीं आबाद कंदासीं। हीअ जेका रवैयो आहे होड़ वारो फ़ातिहाना जेके क़ुवत हूंदियूं आहिनि उहो रवैयो आहे त ॼण असीं हिकिड़ो फतेह थियल इलाइक़ो हुजूं, असांखे जेको मर्ज़ी पवंदी वफ़ाक़ खे जेको मर्ज़ी पवंदी उहो असां करे वठंदासीं। इन रवैये खे कीअं था ॾिसो? तव्हां जेके इहे रवैया इहे अॻे बि हुआ, अहिड़ा रवैया न हुआ त भई सिंध जो नालो लिखणु ॾोहो आहे, हैदराबाद सिंध न हैदराबाद पाक लिखो, इहे दौर मां बि सिंध गुज़री आई आहे। सो हिननि खे वफ़ाक़ खे पंहिंजो रवैयो दुरुस्त करिणो पवंदो, छाकाणि सिंध कॉलोनी कोन्हे, सिंध पाकिस्तान ठाहींदड़ आहे। मां इहा ॻाल्हि अॻे बि कई हुई, जंहिं ज़माने में कालाबाग डैम जे ठाहिण लाइ हिते परवेज़ मुशर्रफ सदर जनरल हिते मीटिंग सॾाई हुई, चंद अख़बार जो एडिटर हुआसीं, असांखे त ख़बर कोन हुई त उते कालाबाग डैम उते मूं उथी बि मुखालफ़त कई हुई त बाबा सिंध जेका आहे पाकिस्तान ठाहींदड़ अथव। मां तॾहिं ख़ल्क़ अख़बार कढंदो हुउसि, सिंध पाकिस्तान ठाहींदड़ आहे। 1996 में खणी मुस्लिम लीग ठही, पर 1970 में पहिरियों जेको मरकज़ी इजलास कराची में थियो आहे। 1938 अक्टूबर में रेज़ोल्यूशन जेको पाकिस्तान त नालो कोन हो पर आज़ाद मुस्लिम रियासत जो रेज़ोल्यूशन सिंध बहाल कयो आहे। 1943 मार्च 1943 में साईं GM सैयद सिंध असेंबली में पाकिस्तान जे हक़ में रेज़ोल्यूशन बहाल कयो। इन करे सिंध जो वॾो हक़ आहे। ख़ुदारा कालाबाग डैम न ठाहियो, कालाबाग डैम ठहण सां सिंध में हिकिड़ी बेचैनी पकड़िजंदी। ऐं उनखां पोइ तव्हांखे ॿुधायां त मां ख़ल्क़ अख़बार कढंदो हुउसि, असांजा इश्तिहार बंदि थी विया, उहा अख़बार बंदि थी वई। यकीननि हिन मुल्क में ॻाल्हाइण हिकु हिकु लफ़्ज़ जी क़ीमत अदा करणी पवे, क़ीमत अदा थी, पर कालाबाग डैम कोन ठहियो। सो हीअ बि शयूं आहिनि। ख़ुदा अॼु जा ॿिया मालिक आहिनि इदारनि जा, उहा इहा क़ीमत अदा करण जे लाइ राज़ी थींदा या आहिनि? साईं दबाव क़ौम जो वॾो आहे। तव्हां ॾिसो था त हीअ 1966-67 कोन्हे जंहिंमें तव्हां हैंड आउट रोकराए ॾेई असली ख़बर रोकरायो। हाणे ख़बर जा ज़रिया माण्हुनि जे मुठ में आहिनि, उहा अची थी वञे। ऐं सम्झां थो त वक़्तु जेको आहे सिंध जे फ़ाइदे में आहे, ऐं सिंधी माण्हू पंहिंजी जेका इहा दबाव वारी पॉलिसी रखंदा हरू भरू उन्हनि खे नाकामी। बिल्कुलु सर, ऐं सभ खां वधीक जेके वसीला आहिनि उहे सिंध में आहिनि, पोइ बि सिंध जा माण्हू जॉब खां बि महरूम आहिनि। अच्छा सर, शेरो शाइरी पसंदि आहे? अचो, पर फज़ीलनि ते ॻाल्हि कई आहे त अचो ॾिसो त गैस किथां थी करे, गैस किथे, हा वसीला, पेट्रोल सिंध मां बि अचे, कोयलो सिंध मां पियो अचे, पोइ बि सर सिंध जा माण्हू महरूम आहिनि। हिकिड़ो थोरी वॾी ॻाल्हि ॿुधायांव, अली मोहम्मद राशिदी हिकिड़ो किताबु मज़मून जो हिकिड़ो किताबु छपियो, फरियाद सिंध, उहो 1947 में शायदि थियो। उन में हिकिड़ो हुनजो जेको मज़मून हो उहो उन्हनि लिखियो हो, पोइ जॾहिं 70 में उहो किताबु छपियो पियो त हुन डप में उहो कढाए छॾियो। उहो वरी हींअर छपियो आहे किताबु, उन में आहे, उन में हिकिड़ी ॻाल्हि आहे त सिंध खे पंहिंजा एतिरा वसीला आहिनि जिन जी कोयला, गैस, पेट्रोल, सो सिंध खे वसीला आहिनि जेके हुनजे जियापे जो मर्कज़ आहे। ऐं उहे आहिस्ते आहिस्ते कीअं उन्हनि ते क़ाबिज़ थींदा, हीअ ॿेट बि त असांजा आहिनि, उन्हनि ते असांजे वसीलनि ते क़ाबिज़ थी। अच्छा सर, हाणे टाइम बि असां वटि घटि आहे। ॿियो सिंध लाइ हिकिड़ो वॾो मसइलो जेको मूंखे नज़र यकीननि अव्हांजी त माना वधीक आहे गहरी नज़र, हीअ जेका वधंदड़ इंतिहा पसंदी आहे, मज़हबी चऊं या ओवरऑल जेको इंतिहा पसंदाणो रवैयो आहे, ऐं लसानी सियासत खे हिकु भेरो ॿीहर कराची में वरी फ़रोग़ ॾिनो पियो वञे। हीअ ॿाहिरियां जेके भॻोड़ासीं चवंदासीं उहा उन्हनि खे घुरायो वियो आहे, वरी को वॉइस ऑफ कराची जे नाले सां ठहे पियो को ग्रुप, सो इनखे वरी हथी ॾियण जी हिकिड़ी कोशिशि थिए पई। इनखे कीअं पिया ॾिसो? ॾिसो न, हाणे आहे त ट्रेजिडी न, सिंध 1948 में जॾहिं कराचीअ खे अलॻि थिए कयूं सिंध खां, त उन वक़्तु सिंध असेंबली रेज़ोल्यूशन बहाल कयो हुओ, तक़रीरूं थियूं हुयूं, पर बहरहाल हुनखे ज़बरदस्ती ख़ान बहादुर अयूब खोड़ खे हटाए पीर इलाही बख्श खे आंदऊं, हुन कराची हवाले करे छॾी।
त कराची सिंध जी आहे, सिंध जी रहंदी, यकीननि हिते हथरादू हिकिड़ो इन्फ्लुएंस वधायो वियो आहे। कराची में रहंदड़नि खे इहो बि यादि रखणु खपे त इहे माण्हू जॾहिं लंडन था वञनि, ॿियनि मुल्कनि था वञनि, उते छो नथा इहा ॻाल्हि कनि? हिते जॾहिं लायलपुर में फैसलाबाद में रहो था, उते त इहा ॻाल्हि कोन था करियो। पर हाणे सिंध नंढड़की त कोन्हे, सिंध सुजाॻ आहे ऐं कराचीअ में भले ई कनि, उर्दू स्पीकिंग बि असांजा समूरा माण्हू ईअं कोन नथा पसंदि, उहे हाणे सम्झी चुका आहिनि, उहे हिन में न ईंदा। तव्हां ॾिसो हैदराबाद ऐं कराची में केतिरा दफ़ा कोशिशि कई वई लिसानी फ़साद करण जी, ॿिन्ही धुरियूं हाणे सम्झी वयूं आहिनि त इहो जहिड़ो असांजे फ़ाइदे में कोन्हे, हीअ कहिड़ी बि कोशिशि कनि कुझु कोन थींदो, हो बि सम्झनि पिया। कराची जो माण्हू बि जेको आहे ॾिसो मसइलनि में त पातल आहे न, मसइलनि में कोन्हे जा पातल, अहिड़ी तरह इंटीरियर में बि आहे। आउं सम्झां थो त वक़्तु सम्झाए छॾींदो। सही सर, शो जो टाइम जेको आहे पूरो थी वियो आहे, वेंदे वेंदे को यूथ जे लाइ मैसेज, छो त तव्हांजी हर लफ़्ज़ में ई मैसेज हुयो, हर ॻाल्हि ई मैसेज हुई, पोइ बि वेंदे मां नौजवाननि खे इहो ई अर्ज़ु कंदुसि त पंहिंजे तइलीम ते तवजो ॾियनि, पंहिंजी ॿोली, वतन ऐं सकाफ़त सां गॾोगॾु पंहिंजे तइलीम ते तवजो ॾियनि। बिल्कुलु, अंग्रेज़ी अचण ई घणी वॾी ॻाल्हि आहे, पंहिंजी ॿोली जी बि, पंहिंजी ॿोली जी ख़बर हुजणु घुरिजे। ॿोली त हाणे घर असांजी, हाणे हर माण्हू पंहिंजे घर में सिंधी थो ॻाल्हाए, उहो दौरु ख़तमु थी वियो जंहिंमें घर में उर्दू ॻाल्हाईंदा हुआ, हीअं हर माण्हू सिंधी ॻाल्हाए थो, ऐं उन लाइ बि वक़्तु उन्हनि खे कढणु खपे माइटनि खे, त ॾिसनि त असांजो ॿारु पढ़े थो कोन थो पढ़े। तमामु घणी महिरबानी। टाइम असांजो वाक़ई घटि हो ऐं ख़बर ई न पई, सच पुछो न, मौज़ू अञा एतिरा आहिनि, असां चवंदासीं हिन ॼाड़े खां हटी करे वरी हिकिड़े ॾींहुं अव्हांखे ज़हमत ॾियो ऐं असांजे नदड़ीअ जो हुस्न ज़नो लख लाइक़ तव्हांजी वॾी महिरबानी। मदद अली सिंधी साहिब जूं नाज़रीन ॻाल्हियूं अवां ॿुधियूं, तमामु सुठियूं ॻाल्हियूं, बिल्कुलु। ऐं हिकु हिकु ॻाल्हि जीअं तानिया चयो त हिकिड़ी हिकिड़ी ॻाल्हि में वज़न, न रुगो वज़न हो पर हिकिड़ो मैसेज हो, ऐं असांखे उमेदु आहे त ऐं हिकिड़ी असांजी कोशिशि बि इहा ई हूंदी आहे न, जेकॾहिं 4 माण्हू उहा ॻाल्हि सम्झी वठनि, उन ते अमल कनि, त इहा ई असांजी कामयाबी आहे। नाज़रीन, अॼु जे प्रोग्राम में एतिरो ई। असीं अव्हां खां वठंदासीं मोकिलाणी, ऐं इंशाअल्लाह सुभाणे हिकु भेरो ॿीहर वरी अव्हांजी ख़िदमत में असीं हाज़िर थींदासीं। तेसिताईं असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।